बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो तूं सपड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थिया। अस्सलामु अलैकुम तमाम व्यूवर्स के सुबह सुबह जो सलाम सुबह मेहरान जे आंगन तक क़बूल पवे दिल जो सलाम ऐं खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ अनेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ उम्मीद रखां त बिल्कुलु तव्हां ठीकु हूंदव ऐं जेकॾहिं तव्हां ठीकु न बि आहियो त खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ त हूअं ई आहिनि त रब पाक तव्हांखे ख़ुशि करे सिहतयाब करे ऐं हमेशह मां इन ॻाल्हि खे मञंदी आहियां तव्हां मञंदा आहियो पाण सभु मञंदा आहियूं त सिहत हज़ार नेमतुनि जे बराबरि आहे। सिहत न आहे चाकाई न आहे त ॻाल्हि वणंदड़ कोन लॻंदी आहे पोइ भले केतिरी बि सुठी ॻाल्हि हुजे छो त जी ख़ुशि न आहे त नाज़रीन जहान ख़ुशि कीअं थो थी सघे। असांजो जहान हा जेको असांजो हूंदो आहे क्रिएट थियल जहान उन में असां ख़ुशि कोन रही सघंदा आहियूं पोइ उहा असांजी फैमिली हुजे असांजो कोई फंक्शन हुजे असांजी ख़ासि तकरीब हुजे कुझु बि हुजे पर उहा दिलि वटां ॻाल्हि कोन लॻंदी आहे। कल्ह मूं 4 पॉइंट्स पढ़ियूं उहे ॾाढियूं ख़ूबसूरत लॻियूं आहिनि ऐं मां चाहियो पिए त मां तव्हां सां वंडियां त ॻाल्हाइणु छा हूंदो आहे। असांजो जेको इल्मु आहे उहो ॿुधाईंदो आहे त असां छा ॻाल्हायूं असांजी जेका तरबियत हूंदी आहे उहा ॿुधाईंदी आहे त असां कीअं ॻाल्हायूं ऐं असांजो जेको तजुर्बो हूंदो आहे उहो असांखे सेखारींदो आहे त असां केतिरो ॻाल्हायूं पर हा असां वटि जेका ॾाहप हूंदी आहे असांजी जेका सम्झ हूंदी आहे जेका दानाई हूंदी आहे उहा ॿुधाईंदी आहे असांखे सम्झाईंदी आहे त छा असांखे ॻाल्हाइणु खपे या ॻाल्हाइणु न खपे कहिड़ी सिचुएशन हूंदी आहे कहिड़ी महल हूंदी आहे कहिड़ो टाइम हूंदो आहे कहिड़ो वक़्तु हूंदो आहे जंहिं ते असांखे ॻाल्हाइणु खपे। चवंदा आहिनि इहा ॻाल्हि मूंखे हमेशह सुठी लॻंदी आहे त असां थोरो ॻाल्हायूं पर माना ख़ेज़ ॻाल्हायूं असां थोरो ॻाल्हायूं पर उन मां महसूसु थिए त हा उहा ॻाल्हि थिए पई जेका जंहिंमें असांजे लाइ नसीहत आहे ऐं नसीहत हर कंहिंखे बि कोन वणंदी आहे पर अमल मां सम्झां थी हर कंहिंखे वणंदो आहे। चवंदा आहिनि त तव्हांजो जेको कॉल आहे ऐं तव्हांजो जेको फ़ैल आहे उनमें तज़ाद न हुजणु खपे। इंसान केतिरो बि वॾो छो न थी वञे कंहिं बि वॾी मंज़िल ते छो न पहुची वञे वॾो माण्हू कीअं पाण सभु बराबरि आहियूं पाण सभु हिकु आहियूं पाण हिन धरती जा इंसान आहियूं ऐं सभु इंसान मूंखे लॻंदो आहे त हिकु जहिड़ा ई हूंदा आहिनि पर हा उन्हनि जी तरबियत उन्हनि जो तजुर्बो उन्हनि जो इल्मु उन्हनि जो फ़हम उन्हनि जी दानाही उनखे मुअतबर बणाईंदी आहे उनखे मथभरो बणाईंदी आहे त जेको पढ़िजे थो पहिरीं त सिलेक्टिव पढ़िजे सुठो पढ़िजे सिहतमंद किताबनि सां दोस्ती हुअणु खपे सुठो पढ़िजे त मां सम्झां थी त जेके ॿिया मामलात हूंदा आहिनि उन्हनि में बि तव्हां सुठे तरीक़े सां पंहिंजो जेको ज़हन आहे उहो इस्तेमालु करे सघो था पंहिंजो तजुर्बो उहो तव्हांजो कमु अची सघे थो तव्हांजी ॾाहप कमु अची सघे थी तव्हांजी दानाई कमु अची सघे थी ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं नाज़रीन हिन अङण ते कंदासीं ऐं ख़बर आहे त असांजे प्रोग्राम जो जेको पैट्रन आहे उनमें असां चाहींदा आहियूं त तव्हां सां सुबुह सुबुह जो जेकी ॻाल्हि ॿोल असांजी थिए त राति त ठीकु आहे असां सुम्ही पवंदा आहियूं 8, 9, 10, 11, 12 को टाइम फिक्स हूंदो तव्हां सुम्ही पवंदा हूंदव उनखां पोइ छा थिए थो मुल्क में छा वहे ऐं छा वापरे थो उनखां बि तव्हांखे भरपूर सां आगाह कंदा आहियूं करंट अफेयर्स सां असां टच में रहंदा आहियूं ऐं चाहींदा आहियूं त तव्हांखे बि अपडेट कंदा हलूं नाज़रीन ही प्रोग्राम असांजो ईअं नथी चई सघां त बिल्कुलु इंफॉर्मेटिव ईअं नथी चई सघां त बिल्कुलु मज़ा आया पर हा इंफोटेनमेंट प्रोग्राम करण जी कोशिशि ज़रूरु हूंदी आहे। अॻियां वधां थी प्रोग्राम जी तरफ़ ऐं पंहिंजी जेका मुंहिंजी निशिस्त आहे उन ते आउं वेहंदसि ऐं ही प्रोग्राम नाज़रीन हिन वक़्तु लाइव हले पियो स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे डायल कजो प्रोग्राम में शामिल थी जो अज़मत तव्हांखे आउं भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम ठीकु आहियो अस्सलाम ताहिरा अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो तव्हांजो वीकेंड ॿ ॾींहं कीअं गुज़रिया 2 ॾींहं तव्हांखे मोकल ई हिन प्रोग्राम मां अज़मत मूं चाहियो पिए अॼु थोरो नाज़रीन खे हिकु दफ़ो ॿीहर चवंदा आहियूं न थोरो शॉक कयूं त अच्छा ताहिरा आहे वरी न बाबा अज़मत बिल्कुलु बिल्कुलु कीअं तव्हां ठीकु आहियो ऐं नाज़रीन उमेद त तव्हां बि ख़ैर ख़ैरियत सां हूंदा ऐं अलाह साईं तव्हांखे आबाद रखे ख़ुशि रखे हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे ऐं ज़ाहिर कमकार तमामु घणा हूंदा आहिनि ख़ासि करे ऑफिसिस में ऐं मीटिंग्स बि तमामु घणियूं हूंदियूं आहिनि मतिलबु रुॻो कमु हूंदा आहिनि क़ाइदे आज़म जेके कॉल आहिनि वर्क एंड वर्क्स उहो सूमर वारे ॾींहुं त ठीकु ठाक तरीक़े सां अप्लाई थींदो आहे बाक़ी ॿियनि ॾींहंनि ते पोइ माण्हू जीअं जीअं वेंदो आहे पंहिंजे वीकेंड्स जा ईअं सुस्तु मतिलबु त रफ़्तार घटिजंदी वेंदी आहे। सो इहा सूरत हाल पाण जेकॾहिं मौसम ते ॻाल्हायूं ताहिरा त मौसम मतिलबु सियारो बि आहे बहार बि आहे गर्मी बि आहे टई ईअं लॻनि पिया त ईअं गॾिजी विया आहिनि। सो सुबुह जो सवेर तव्हांखे थधि लॻंदी थोरो पोइ गर्मी पई लॻे वरी शाम जो हल्की मतिलबु तव्हांखे हवा या थधि पोइ वरी राति जो देरि ताईं वरी थधि वारी सूरत हाल हूंदी आहे हीअ 3-4 ॾींहं जेके गुज़रिया आहिनि ऐं गॾो गॾु बरसाति जो बि हलियो आहे मामिलो त इन जे करे थधि हिकु भेरो ॿीहर ईअं लॻे पियो त वापसि अची वई आहे। पाण ॻाल्हि कयूं मुल्क में मौसम जी त
सुभाणे खां हिकु भेरो ॿीहर बरसाति जो हिकिड़ो नओं स्पेल सिंध में ऐं मुल्क जे ॿियनि हिसनि में दाख़िल थी रहियो आहे ऐं ॿुधायो पियो वञे त 7 मार्च ताईं बरसाति जारी रहंदी। अहिड़ी रीति जेका गुज़िरियल 3 ॾींहंनि ताईं बरसाति हली आहे उन में KPK में तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ॿुधायो पियो वञे त 31 ॼणा फोत थी विया आहिनि ऐं बलूचिस्तान में 5 ॼणा फोत थिया आहिनि। हिन वक़्तु बि मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जारी आहे, ख़ासि करे जेको नॉर्दर्न साइड आहिनि असांजा जेके हिन पासे KPK वारो पासो आहे, बर्फ़बारी बि तमामु घणी हली रही आहे, रोड रस्ता ब्लॉक थी विया आहिनि। चित्राल ऐं उन भरपासे में जेको सॼो डिस्ट्रिक्ट आहे उन में ॿारनि जे स्कूलनि जी मोकल कई वई आहे। 9 मार्च ताईं स्कूल बंदि रहंदा, ऑफिसिस बंदि रहंदियूं, छाकाणि जो ताहिरा उते रस्तो कोन्हे को, उते बर्फ़ सां सभु रस्ता ढकिजी विया आहिनि ऐं अच्छी चादर जेको आहे उहो ओढ़े वरिती आहे, जेको पाण चवंदा आहियूं धरती अच्छी चादर पाए वरिती आहे ईअं पाण चऊं। पर इहा आहे मौसम जी सूरत हाल। ऐं जुमे वारे ॾींहुं मां हुअसि कराची में त उते हालत ॾिठमि त डिफेंस में हिननि जी छा सूरत हाल हुई ऐं गोॾे जो पाणी बीठल हो, एतिरा मतिलबु इलाइक़ा ॿुॾा पिया हुआ। अञा ताईं कराची या वरी जेकॾहिं पाण सिंध ॿियनि शहरनि जी ॻाल्हि कयूं त उते बरसाती पाणी हिन वक़्तु ताईं मौजूदु आहे, उहो निकाल न थी सघियो आहे। उहो ज़ाहिर मैनेजमेंट जो कमु आहे त उहो कनि। पर नाज़रीन खे असां इहा गुज़ारिश कंदासीं त जिते जिते तव्हां ॾिसो था तव्हांजे हथ में आहे पाणी निकाल कराए छॾियो, छाकाणि जो इहे मच्छर पैदा कंदा, तव्हांखे मलेरिया, डेंगी इहे ॿियूं बीमारियूं थी सघनि। मलेरिया हले बि पियो, ॾाढो ख़तरनाक मलेरिया हले पियो। तव्हां पंहिंजी तमामु घणी केयर कयो ऐं स्पेशली जो घरनि में बि असां पाणी भरे रखंदा आहियूं न त कोशिशि कजे त इहे टब्स ऐं जेके बि तव्हां भरे रखंदा आहियो उन्हनि खां अवॉइड कयो, ताज़ो पाणी भरियो ऐं उहो इस्तेमालु करियो। हीउ पाणी भरे जेको सॼी राति रखियो वेंदो आहे इहो ख़तरनाक आहे। बिल्कुलु बिल्कुलु। पाण करंट अफेयर ते जेकॾहिं हलूं त तव्हांखे मुबारकूं हुजनि, तव्हांजो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। हा बिल्कुलु, ख़ैर मुबारकूं, तव्हांखे मुबारक हुजनि। बिल्कुलु बिल्कुलु। नाज़रीन, शहबाज़ शरीफ़ ॿियो भेरो हिन मुल्क जो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। कल्ह वज़ीर आज़म जी चूंड थी पार्लियामेंट हाउस में। क़ौमी असेंबली जेका पंहिंजी आहे उनजो इजलास हुयो, उन में उमर अयूब हुयो PTI या सुन्नी इतिहाद काउंसिल जो गॾियल जेको हुयो उम्मीदवार, उन 92 वोट खयां ऐं शहबाज़ शरीफ़ जेको आहे 201 वोट जेके आहिनि उहे खयां आहिनि उन्हनि। सो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। गुज़िरियल जेका हुई पंहिंजो हुननि जी हुकूमत हुई पंहिंजी गॾियल, उन में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हुयो, 6 महीना पहिरीं रहियो आहे, हिकु भेरो ॿीहर वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। अॼु हू पंहिंजे उहिदे जो कसम खणंदो, हलफ़ जेके पाण चवंदा आहियूं, हलफ़ बरदारी तक़रीब थींदी मंझंदि जो 3 वॻे सदारती हाउस में। प्रेसिडेंट आरिफ अलवी उन्हनि खां कसम खणाईंदो। ऐं कल्ह पार्लियामेंट में तमामु घणो गोड़ थियो, हिक ॿिए खे चोर चोर चयो वियो, तनक़ीदूं थियूं ऐं शहबाज़ शरीफ़ जी धुर वारा जेके दोस्त हुआ, जेके मतिलबु हुकूमती धुर जा माण्हू हुआ, उन्हनि जेको आहे घड़ियूं मथे करे ऐं चयो घड़ी चोर जा नारा पिया हया त हुतां बि नारा पिया लॻा। 1 कलाक 23 मिंट वज़ीर आज़म चूंडियल वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तक़रीर कई ऐं चयो त असां उन्हनि जो टारगेट साॻियो ई हुई, PTI जो बानी हो त असां उन्हनि जवाबदारनि खे बख़्श न कंदासीं, 9 मई वारनि खे, ऐं चयो त असां दोस्ती जो हथु वधाईंदासीं, मुखालफ़नि जो अंगु घटि कंदासीं। इन क़िस्म सां उन्हनि जी तक़रीर हुई। ऐं इन ते बि तनक़ीद थी त जॾहिं शहबाज़ शरीफ़ अञा वज़ीर आज़म चूंडियो ई न हुयो, अञा वोटिंग ई न थी हुई, त हू वज़ीर आज़म जे प्रोटोकॉल में क़ौमी असेंबली में छो पहुतो, उन ते बि ज़ाहिर तमामु घणी तनक़ीद थी। ऐं पोइ मौलाना फज़लुर रहमान साहब पंहिंजो बयानु जारी कयो त हीअ जेका हुकूमत आई आहे इहा जेका पार्लियामेंट आई आहे इहा धांधलीअ जी पैदावार आहे, आवाम जी पैदावार न आहे। ऐं आवाम जी जेकॾहिं पैदावार हुजे हा त वोटनि ते जेको आहे उहो छेड़छाड़ न थिए या ऐं सॼो जेको मौलाना फज़लुर रहमान पंहिंजे जोबन में ॻाल्हाईंदा आहिनि। सो इहो थियो। अहिड़ी रीति शहबाज़ शरीफ़ साहब वज़ीर आज़म त चूंडिजी विया आहिनि, पर उन्हनि जे लाइ केतिरा ई चैलेंजिस दरपेश आहिनि। हिकिड़ी रिपोर्ट मुताबिक़ त हिते मुआशी बहरान हिन मुल्क में तमामु घणो आहे, महांगाई तमामु घणी वधी वई आहे। IMF जो जेको मुआहिदो आहे, जेको एग्रीमेंट आहे, उहो ईंदड़ महीने ख़तमु पियो थिए, उनखे कंटिन्यू करणु। अहिड़ी रीति सियासी इस्तेहकाम सां मक़सदु इहो त हीउ जेको पाण में इतिहाद हिननि जो कोन्हे को सियासतदाननि जो, हिकिड़ी पार्लियामेंट में वेही जेको आहे उहो ज़ाहिर हिन दफ़े जेको गोड़ थींदो हिन पार्लियामेंट में उहो मुंहिंजे ख़्याल में जीअं पाण सिंधीअ में चवंदा आहियूं न त राज ॾिसंदो। सो उहो जेको हुननि जी ॾंद चक थींदी, जेका छिकताण थींदी, उहा तमामु घणी थियण वारी आहे, ख़ासि करे सिंध में बि त क़ौमी असेंबली में। सो तमामु घणा चैलेंजिस दरपेश आहिनि ऐं ॾिसूं त हू कहिड़ी प्लानिंग सां हलनि था। पर ज़ाहिर आहे वॾा चैलेंज आहिनि, छाकाणि जो IMF जो जेको मामिलो आहे उहो हिकिड़ो वॾो अहमियत रखे थो। किस्त उनखे मिलणी हुई ऐं जेके मामला थींदा, जेको मुआहिदो आहे उहो ख़तमु थी वेंदो ईंदड़ महीने।
उनखे जारी कीअं था रखनि, परॾेही मामलनि खे कीअं थो ॾिठो वञे, इहे सभु शयूं जेको आहे उहे हिन मुल्क जे इस्तेहकाम ते, हिन मुल्क जी जेको आहे मईशत ते, मुल्क जे समूरनि मतिलबु त सभु कुझु इफेक्ट थींदो आहे आम माण्हू जी ज़िंदगी ते, उन ते टैक्स बि आम माण्हू ई भरींदो आहे। उन खां पोइ बि IMF ऐं सॼो तव्हांजे मामलात तव्हांजे जॾहिं साम्हूं ईंदा आहिनि त असां परेशान थी वेंदा आहियूं, हेतिरा सारा बिल्स भरंदा आहियूं, उन खां पोइ हेॾा सारा मामलात बि असांखे ई डील करणा पवंदा आहिनि। सही था चओ ताहिरा, ॾिठो वञे त पंहिंजो पेट्रोल महांगो थियो आहे, इलाही महांगाई तमामु घणी थी वई आहे, मुंहिंजे ख़्याल में 30% हिन वक़्तु 30% महांगाई जी शरह जेको आहे उहा वधी आहे, तमामु घणी शरह आहे। माण्हू 1% 2% कंदा हुआ, पर हाणे जेको 30% एट अ टाइम जॾहिं वधे थो त यकीनन उहो बार सॼो आम आवाम खे जोड़णो पवे थो, तव्हांखे असांखे इहो सॼो कुझु जोड़णो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तव्हांखे मां ॿुधायां त रमज़ान तमामु घणो वेझो आहे ऐं हुकूमतूं रमज़ान पैकेजिस जो ऐलान कंदियूं आहिनि। हिन दफ़े ईअं थियो आहे त 7 अरब रुपयनि जो रिलीफ पैकेज त ॾे पई हुकूमत, पर उन में खंडु, अटो ऐं गिहु जंहिं ते ई मतिलबु रिलीफ ॾिनो वेंदो आहे, उन्हनि टिनी शयुनि ते तव्हांखे रिलीफ न मिलंदो। सो खंडु, गिहु ऐं अटो, इन्हनि सभिनी जूं जेके शयूं, इहे जेके अघ आहिनि इन्हनि जा, इहे बरक़रार रहंदा, जेके तव्हां मतिलबु त ॿियनि दुकाननि तां आम सौदे जे साम्हूं दुकान तां वठंदा आहियो, उन ते ई जेको आहे उहो बरक़रार रहंदा। ऐं ॾिसूं त उन्हनि में मामिलो कीअं थो बीहे, पर आवाम खे को रिलीफ न मिलंदो ऐं उहो अघ उन्हनि जा बरक़रार ई हूंदा। सो अहिड़ी रीति वरी जेकर पाण ॻाल्हि कयूं नून लीग ऐं MQM जी, ऐं MQM जी जेका ख़्वाहिश हुई, हज़ारे ख़्वाहिश ऐसी कि हर ख़्वाहिश दम निकिले, सो उन्हनि जी जेका ख़्वाहिश हुई त असांखे पोर्ट एंड शिपिंग जी जेका वज़ारत जो, उहा उन्हनि खे मिलण जे लाइ मतिलबु त ग्रीन सिग्नल मिली वियो आहे। उन्हनि चयो आहे इहा वज़ारत ईअं आहे मतिलबु त MQM जी मतिलबु कुझु शयूं पसंदीदा जेके आहिनि न उहिदा आहिनि। सो हिकिड़ो त उन्हनि खे गवर्नर खपे सिंध में, ॿियो पोर्ट एंड जेको आहे हिननि जी शिपिंग जी जेका वज़ारत आहे उहा उन्हनि खे खपे, टी IT। इहा असां नंढे हूंदे खां वठी ॾिसंदा था अचूं, उन्हनि खे ई इहा हूंदी आहे, जंहिंमें बाबर गोरी बि हूंदो हुयो वज़ीर हिकिड़ो दफ़ो। सो नून लीग जेका हिन वक़्तु सेंटर में जंहिंजे हथ में हुकूमत आहे, उन्हनि खे आसिरो ॾिनो आहे त असां तव्हांखे शिपिंग ऐं पोर्ट जी जेका वज़ारत आहे उहा ॾियूं था ऐं IT जी वज़ारत बि ॾियूं था। उहो MQM खे उन्हनि ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो आहे त इहे ॿई वज़ारतूं उन्हनि वटि वेंदियूं। अहिड़ी रीति सभिनी जो सुवालु इहो ई हुयो त हाणे अपोज़िशन लीडर केरु थी वेंदो। अपोज़िशन लीडर लास्ट टाइम शाह महमूद कुरैशी बि वेठो हो, मुख़्तलिफ़ हुकूमतुनि में मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। सो हिन भेरे जेको आहे अपोज़िशन लीडर उमर अयूब खे करण ते गौर कयो पियो वञे, छाकाणि जो उन्हनि कल्ह वज़ीर आज़म जी चूंड में बि उन्हनि हिसो वरितो, 92 वोट खयूं, पर हाणे चयो पियो वञे त उमर अयूब खे असां अपोज़िशन लीडर बनायूं था। उनजे हवाले सां PTI बानी हतमी फ़ैसिलो कंदो आहे त हू PTI जो कैंडिडेट, पर सुन्नी इतिहाद काउंसिल सां हुननि जो आहे। ऐं हुननि चयो त असां वज़ीर आज़म आराम सां हू थी वञे हा, पर इहे जेके मख़सूस नशिस्तूं हूंदियूं आहिनि न, औरतुनि जूं मख़सूस सीटूं या वरी उन जूं सीटूं हुजनि पंहिंजो अक़लियतुनि जूं, सो उन्हनि ते जेको आहे उहे सीटूं उन्हनि खे न मिलियूं आहिनि, तॾहिं उहे चवंदा त असां वज़ीर आज़म जी चूंड में पोइ रहिजी वियासीं। ऐं ॾिठो वञे त 92 वोट, वरी हुन खां पोइ 201 वोट, ज़ाहिर फ़र्क़ु त तमामु घणो आहे। सो ॾिसूं त उते मामिलो हाणे कीअं थो पहुचे, पर उमर अयूब खे ऐं उन्हनि चयो आहे त असां अपोज़िशन लीडर कयूं पिया, ऐं ॾिसूं था हाणे हतमी ऐलान हिन जो थींदो। ऐं ॿियो हिकिड़ो अहम मसइलो हुयो पाकिस्तान जो तमामु वॾो रागी राहत फ़तेह अली खान, तव्हां हुननि जा कवालियूं, गाना ऐं गज़ल्स ज़रूरु ॿुधा हूंदा। उनजे मथां हिकिड़ो केस हलियो पिए, FIA वारनि खे उहो केस ॾिनो वियो हुयो त हुननि मनी लॉन्ड्रिंग कई आहे। अल्लामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट लाहौर जी जेका हुतां हिकिड़ी लिस्ट निकिती त बाबा हीअ जेके माण्हू आहिनि, छाकाणि उहो लाहौर एयरपोर्ट तमामु घणो यूज़ कंदो आहे राहत फ़तेह अली खान, तो चयो वियो कुझु माण्हुनि जी मतिलबु 150 खां वधीक माण्हुनि जी लिस्ट ॾिनी वई त हीअ माण्हू तमामु घणो अचनि वञनि था हिन एयरपोर्ट तां, पर हिन सां गॾु पैसो तमामु घणो हूंदो आहे, माल थेला भरियल हूंदा आहिनि माल सां। सो उहा लिस्ट वई ऐं उन खां पोइ इंक्वायरी थी मनी लॉन्ड्रिंग केस जी। सो FIA पंहिंजी रिपोर्ट ॾिनी आहे, उन्हनि इहो डिक्लेयर कयो आहे त राहत फ़तेह अली खान मनी लॉन्ड्रिंग केस में उनजी मुलविस न आहे या उन में इन्वॉल्व न आहे। सो FIA तरफ़ां उन्हनि खे जेका आहे उहा ग्रीन चिट ऐं क्लीन चिट ॾिनी वई आहे। सो नीट एंड क्लीन बि हूंदी आहे, सो उहा जेको आहे उन्हनि खे मिली वई आहे। न त ज़ाहिर आहे तमामु घणो बदनामी जो कारण हुजे हा, हेॾो वॾो रागी आहे असांजे मुल्क जी ज़ाहिरनि में थिए बदनामी। मनी लॉन्ड्रिंग केस पहिरीं बि हुनजे मथां ॿ 2 केसिस इन ई क़िस्म जा हुआ, ऐं उन्हनि में असांजे फ़नकारनि जी बि ग़लती आहे त हू ज़ाहिर हुकूमत खे आगाह नथा कनि, शॉर्टकट्स ॻोल्हण जे चकर में
पोइ जेका बदनामी थींदी आहे तव्हां भले सही हुजो। मूंखे लॻे थो त नंढे माण्हू खां वठी मतिलबु नंढे एज खां वठी तव्हां कंहिं वॾे उहिदे ताईं ॾिठो हर माण्हू शॉर्टकट जे पोयां ॾाढो लॻी वियो आहे। पोइ हिन में भला ॾोह कंहिंजो आहे, असांजो पंहिंजो ज़ाती ॾोह आहे या असांजो हुकूमत ताईं असां पहुचा आहियूं इन ॾोह जो चवंदा आहियूं न कुझु मेन जेके ॻाल्हियूं आहिनि या मेन कड़ियूं आहिनि। असां सोसाइटी में हिकिड़ा जेके माण्हू लीडिंग रोल अदा कनि था, चाहे उहो कंहिं बि शोबे में हुजे, जेसि ताईं उहो पाण सिधो न थींदो, पाण कानून ते अमल न कंदो त ज़ाहिर ॿिया माण्हू बि न कंदा। जेको बि सोसाइटी जो फेस हूंदो उहो ॿियनि जे लाइ रोल मॉडल हूंदो। तव्हां पंहिंजे पाड़े में, तव्हां पंहिंजी कम्युनिटी में हिकिड़ा रोल मॉडल हूंदा। तव्हांजी बिरादरी छोकिरियूं चवंदियूं त असां बि ताहिरा वांगुरु टीवी ते अचूं, ताहिरा वांगुरु असां परफॉर्म कयूं, ताहिरा वांगुरु असां स्टेजिस ते अज़मत कल्ह जी ॻाल्हि आहे, ॾाढो ज़बरदस्त IYC जे तरफ़ खां हिकिड़ो ट्रेनिंग 1 डे ट्रेनिंग सेशन हुयो ऐं उन में बि काफ़ी सारनि छोकिरियुनि पार्टिसिपेट कयो। तव्हां बिल्कुलु ठीकु चओ पिया त कुझु अहिड़ा रोल अची वेंदा आहिनि असांजी सोसाइटी में त उहे ॿियनि जे लाइ रोल मॉडल ठही वेंदा आहिनि। ऐं तव्हां इहा ॻाल्हि बि बिल्कुलु ठीकु चई त हर इदारे में हर हंधि तव्हां जेकॾहिं उन इदारे खे पाण ऑन कंदव ऐं पाण तव्हां सिंसियरिटी ॾेखारींदव, पाण तव्हां सचाई ॾेखारींदव त शायदि तव्हांखे उनजो जेको फल आहे जल्दी न, थोरो देरि सां आई पर ॾाढो पॉज़िटिव वे में मिलंदो। तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई जा, पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो बि जारी रहंदो। ब्रेक जी तरफ़ बि वधणो आहे, नाज़रीन बि हूंदा, पर हिकिड़ो ब्रेक आहे, सो ब्रेक ते हलो। जी, नड़ो ब्रेक आहे नाज़रीन, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। सुबह मेहरान में हिकिड़ो ॿीहर भलीकार ऐं तव्हांखे असां ब्रेक ते वञण खां पहिरीं मुख़्तलिफ़ ख़बरूं ॿुधायूंसीं पिए त हिन मुल्क में छा वहे पियो, छा वापरे पियो। ऐं पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हिन हफ़्ते अहम ॾींहुं बि अचण वारो आहे, उहो आहे औरतुनि जो। औरतुनि जो आलमी ॾींहुं अचण वारो आहे नाज़रीन, ऐं 8 मार्च जुमे वारे ॾींहुं इहो मल्हायो वेंदो। हिन सिलसिले में जेको आहे तक़रीबन तयारियूं जारी आहिनि। सखर में, हैदराबाद में, कराची में, 3 जेके सिंध जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त 3 वॾियूं जेके मुख्य रैलियूं आहिनि या जेके मुख्य तक़रीबूं आहिनि 3 वॾनि शहरनि में थींदियूं आहिनि। ऐं हैदराबाद में अमर सिंधु, इरफान अमल्ला ऐं उन्हनि जी जेका सॼी टीम आहे उहा मोबिलाइज़ेशन करे पई, उनजे हवाले सां आगाही मुहिम हलाए पई। कुझु अंग अखर आहिनि जेके मां तव्हांखे शेयर करणु चाहियां थो। अज़मत 8 मार्च जी तव्हां ॻाल्हि कई आहे, पर हाणे 10 मार्च बि असां वटि ख़ासि ॾींहं जे तरह मल्हायो वेंदो ऐं उहो ॾींहुं हूंदो नारीअ जो ॾींहुं। मतिलबु औरत जो ॾींहुं त मल्हायो वेंदो आहे, मर्द जो ॾींहुं सेलिब्रेट कयो वेंदो आहे, पर छोकिरीअ जो ॾींहुं बि, नारीअ जो ॾींहुं बि सेलिब्रेट कयो वञे पियो ऐं उहो हिन दफ़े कराची में प्रेस क्लब में थींदो। सो उनजो बि सॾु ॾिनो वञे पियो ऐं मुंहिंजे ख़्याल सां त पाण सभु सोशल अकाउंट्स जे थ्रू गॾु हलंदा ई आहियूं न, त तव्हां सभिनी ताईं इन्विटेशन बि पहुतो हूंदो। त इहा सुठी ॻाल्हि आहे। कुझु पॉज़िटिव कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके इन फ्रेम असांखे ॾाढियूं अजीब लॻंदियूं आहिनि, पर तव्हां जेकॾहिं पॉज़िटिव पर्सपेक्टिव में खणी हलंदव त उहा शइ तव्हांखे ॾाढी सही लॻंदी, ॾाढी सुठी लॻंदी, सिधी लॻंदी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। कुझु अंग अखर आहिनि जेके आलमी इदारनि पंहिंजी तहक़ीक़ में शाया कया आहिनि ऐं ॿुधायो आहे, ऐं उहे आहिनि ख़ासि करे पाकिस्तान जे हवाले सां। ॿुधायो पियो वञे त पाकिस्तान में 15% औरतूं घरेलू तशदुद जो शिकार आहिनि ऐं उहो घरेलू तशदुद जो शिकार हुजण जे बावजूद बि उन घर में ई रहियल आहिनि। ऐं अहिड़ी रीति हिकिड़ी ॿी जेका रिपोर्ट आहे आलमी इदारनि जी, उहो ई चयो आहे त ज़हनी तशदुद जेको औरत ते कयो वञे थो, उन ज़हनी टॉर्चर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि खे मेणा ॾेई, उन्हनि खे जेको आहे मतिलबु त कंहिं न कंहिं रवैयनि सां, सो उन में हर साल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान में 15,000 औरतूं मौत जे मुंहं में वञनि थियूं। तमामु वॾो अंग आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं पाण ॾिसूं हिन सोसाइटी खे त बर्दाश्त ख़तमु थी वई आहे। औरतुनि खे असां बराबरी जा हक़ न पिया ॾियूं, औरतुनि खे असां वर्क प्लेस ते उहो स्पेस न पिया ॾियूं, औरतुनि खे असां उहो उजूरो न पिया ॾियूं। जेकॾहिं मर्द किथे मैनेजर आहे त उनजी जेका पघार आहे उहा लखनि में आहे, त औरत जेकॾहिं आहे साॻे ई उहिदे ते, साॻियो ई उनखां बल्कि उनखां वधीक कमु करे थी, पर उनखे जेको आहे असां पघार घटि था ॾियूं ऐं उनजी मजबूरी जो असां फ़ाइदो वठूं था। अहिड़ी रीति जेकॾहिं ॻाल्हि कजे त आलमी इदारनि इहो बि चयो आहे त समाज औरत जी मर्द जी जेका बराबरी आहे उहा 2030 में पूरी थी वेंदी। 2030 में जेका दुनिया जी आबादी हूंदी उहा 50% औरतुनि जी हूंदी, 50% मर्दनि जी हूंदी। सो इहा आबादी जे हवाले सां त मामिलो ठीकु आहे, पर ॻाल्हि असुल जेका ॻाल्हि आहे उहा औरतुनि जे हक़नि जी आहे, उनखे स्पेस ॾियण जी आहे। सही पिया चओ। असल में छा आहे त असां वटि हाणे फ्रेम, जीअं मूं फ्रेम जी ॻाल्हि कई न, ईअं ई हाणे असां वटि उहो फ्रेम चेंज थी चुको आहे। पहिरीं औरतुनि खे
औरतूं हीसिजी वेंदियूं डिॼी वेंदियूं। हाणे तव्हां ॾिसो न हर इदारे में औरत कमु करे पई ऐं पाण मीडिया जी ॻाल्हि कयूं तॾहिं बि तव्हांखे हर टेलीविज़न ते हिकिड़ी होस्टेस ऐं हिकिड़ो होस्ट नज़र ईंदो हूंदो। ईअं ई हर ऑफिस में बि तव्हांखे कंप्यूटर ते जेकॾहिं 2 मर्द तव्हांखे नज़र अचनि था कमु कनि पिया त उते ई 3 औरतूं या 2 औरतूं कमु कनि पियूं। पर हैरेस करण जो उन्हनि खे तंग करण जो इहे तरीक़ेकार असां वटि ॾाढा मटिजी चुका आहिनि। असां पंहिंजे मयार खे तब्दील कयो आहे पर असां पंहिंजे मयार खे उन ऊचे तरीक़े सां उन पॉज़िटिव वे में तब्दील कोन कयो आहे। पर तब्दील थियण में मां सम्झां थी अञा असांखे वक़्तु लॻंदो। पर हा इहो ज़रूरु आहे त हिन मर्दाणे मुआशिरे में औरत या छोकिरी हिमत सां जॾहिं हले थी त उनखे असां सल्यूट छो न कयूं, असां उनखे छो न हिमत ॾियूं, असां उनखे छो न हौसलो ॾियूं। पर मां इहो ज़रूरु चवंदसि त जिते असां 2 मर्द ॾिसूं था त उहे जेकॾहिं हुनजी नज़र ख़राबु आहे या उनजो बिहेवियर सही कोन आहे त उते 2-4 मर्द अहिड़ा हूंदा जेके ॾाढा पॉज़िटिव हूंदा, जेके तव्हां सां सुठो ॻाल्हाईंदा, जेके तव्हांजी इज़त कंदा, जेके तव्हां सां एहतराम जे दायरे में हलंदा। ऐं मूंखां कल्ह कंहिं अज़मत पुछियो त मीडिया जी फील्ड कीअं आहे त मूं हुनखे हिकिड़ो जवाबु ॾिनो त हर इदारो इदारो आहे, तव्हां हुनखे इदारे जी नज़र सां ॾिसो। पर हा तव्हां जेकॾहिं किथे बि तव्हांखे सेकेंड फेज़ में यूटर्न वठी कंहिं ॿिए रस्ते खां शॉर्टकट में हलणो हूंदो त तव्हां कंहिं इदारे में उहो भली यूनिवर्सिटी जो इदारो हुजे को बि इदारो हुजे उते तव्हां हली सघो था। पर तव्हां जेकॾहिं सुठे तरीक़े सां हलो था त पोइ मीडिया हुजे को बि इदारो हुजे तव्हांजे हथ में आहे। सही ॻाल्हि आहे ऐं बिल्कुलु तव्हां सुठी ॻाल्हि कई। ऐं अंगनि अखरनि ते पाण जेकॾहिं वधीक ॻाल्हायूं त हिन वक़्तु 2000 खां वधीक औरतूं जेके आहिनि उन्हनि में नौजवान नारियूं बि शामिल आहिनि। उहे मुख़्तलिफ़ मतिलबु ख़ासि करे ईदी होम में आहिनि ऐं उनखां गॾोगॾु सिंध जी इहा ॻाल्हि आहे 2000 खां वधीक जेको अंग आहे उहो शेल्टर होम्स में आहे। दारुल अमान हुजनि या ओल्ड हाउसिस हुजनि या ईदी होम हुजे। ऐं सुवाल इहो थो पैदा थिए त उहा माउ जंहिं तव्हांखे ॼणियो ऐं तव्हां उनजी जेकॾहिं ख़िदमत नथा करे सघो या उहो कंहिंजे चवण ते तव्हां हुन सां उहो मामला ख़राबु कयो था त उनखे तव्हां ओल्ड हाउस छॾे अचो था। इहा हिन वक़्तु असांजे समाज में इहो मामिलो वधंदो पियो वञे। अलाए साईं रहम करे। ऐं सुवाल इहो बि पैदा थिए थो त छा मतिलबु त असांजो समाज असांजा मतिलबु घर धणी असांजा जेके औलाद आहे उहो क़बूल नथी करे तॾहिं उहो ओल्ड हाउसिस सो इहो तमामु वॾो अलमियो असां वटि पैदा थी वियो आहे। गॾोगॾु इहो आहे त ॿुधायो वञे थो त औरत हिन वक़्तु जेकी आहे उहा क्राइम में बि अचे पई। हिन वक़्तु सिंध जी मुख़्तलिफ़ जेलुनि में घणे तक़रीबन जेको अंग आयो आहे उहो 800 जे लॻभॻि आयो आहे। कराची, हैदराबाद, सखर ऐं लाड़कानो जेके औरतुनि जूं जेलूं आहिनि उन में 800 खां वधीक औरतूं मुख़्तलिफ़ केसिस में ज़िंदाननि में क़ैद आहिनि। ऐं उन्हनि में वॾो अंग उहो आहे जेके पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु जेल काटे रहियूं आहिनि। जेके मतिलबु त फीडर ते आहिनि ॿार या नंढा ॿार आहिनि 2 सालनि 2.5 सालनि जा उहे ॿार उन्हनि सां गॾु आहिनि। केतिरो अंग ॿुधायो? 800 खां वधीक अंग 800 खां वधीक अंग आहे। इहो वॾी शरह आहे, तमामु वॾी शरह आहे ऐं तमामु वॾी शरह आहे। अहिड़ी रीति हिन वक़्तु सिंध जी अदालतुनि में घणे भाङे तक़रीबन को 15,000 खां वधीक केसिस आहिनि। जेके केसिस उहे आहिनि जेके नौजवान नारियूं आहिनि ऐं उन्हनि जा केस इहे आहिनि त उन्हनि जी ताज़ी शादी थियल आहे, मुड़ुस सां मामला न ठहिया त उहे तलाक जे लाइ उते पहुतल आहिनि। ऐं हूअं त कानून चवे थो त तव्हां इहे जेके केस आहिनि इहे जल्दी उकलाईंदा कयो, पर कोर्टुनि में इहे केस बि सालो साल हलनि था। ऐं तलाक जा केस, पोइ वरी मेंटेनेंस जा केस, पोइ वरी डाउली आर्टिकल्स जेको ॾाज आहे ऐं जेको ॿियो जेके मामला आहिनि हक़ महर आहे उनजी रिकवरी जा सूट्स हलनि था। सो तमामु घणो जेको आहे माशरो भञड़ाह जो शिकार आहे। हीअ जेके ॾींहं आहिनि औरतुनि जा हिननि जा उनमें इहो आहे त तव्हां आगाही त बिल्कुलु ज़रूरु आहे, पर गॾोगॾु असां इन्हनि शयुनि ते बि जेको आहे समाजी भञड़ाह जेका थिए पई उन ते बि असांखे ॻाल्हाइणु घुरिजे, आगाही ॾियणु घुरिजे। इन हवाले सां पाण औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां पाण स्पेशल प्रोग्राम हूंदो जुमे ते, मुख़्तलिफ़ असांजूं अदियूं ऐं अज़मत थींदो ईअं आहे त मां ॾिसंदी आहियां 8 मार्च जॾहिं प्रोग्राम्स थींदा आहिनि त हुन में औरतूं ई वेठियूं हूंदियूं आहिनि। मूंखे ॻाल्हि ॾाढी अजीब लॻंदी आहे। मां चवंदी आहियां हीउ मुआशिरो मर्द ऐं औरत सां गॾु हले थो ऐं जेकॾहिं मर्द ऐं औरत जीअं तव्हां चयो न त हीउ समाज भञड़ाह जो शिकार आहे त हुन जॾहिं अंडरस्टैंडिंग न थींदी आहे त भञड़ाह तॾहिं थींदी आहे। त आउं बि चाहींदसि त असांजे हिन अंगण ते असां हुन इक्वल वे में प्रोग्राम खे हलायूं त मुंहिंजे ख़्याल सां प्रोग्राम असां ॾाढो ख़ूबसूरत थी हलंदो ऐं असांजी पूरी टीम जी जेका प्लानिंग आहे उहा त कुझु इन तरह ई आहे। हुन ते ॻाल्हाईंदासीं। कल्ह हिकिड़ो तमामु वॾो विछोड़ो थियो आहे। पाण तमामु वॾनि राइटर्स ते ॻाल्हाईंदा आहियूं, तमामु वॾनि पाण सियासतदाननि ते ॻाल्हाईंदा आहियूं, तमामु वॾनि पाण गायकनि ते ॻाल्हाईंदा आहियूं। ख़ासि करे पाण कुझु ॾींहं पहिरीं सादिक फ़कीर ते ॻाल्हायोसीं या पंकज उदास विछड़ी वियो। अहिड़ी पाण रोज़ जिन जी वरसी हूंदी आहे उन्हनि ते ॻाल्हाईंदा आहियूं। पर अॼु जंहिं माण्हू ते पाण ॻाल्हायूं पिया जेको कल्ह विछड़ी वियो आहे उहो तमामु वॾो स्टार हो जंहिं पंहिंजी दिलनि हज़ारे माण्हुनि जी दिलनि में
उनजी उमिरि 11 साल हुई, उनजो नालो हुयो पंहिंजो शीदी, हैदर अली शीदी। होसड़ी भरिसां कल्ह हादसो थियो आहे ऐं उन में हू ज़ख़्मी थी पियो। हैदराबाद सिविल हॉस्पिटल में उनखे खणी आया ऐं उते हू लाॾाणो करे वियो। चंबड़ भरिसां ॻोठु नसीर लगारी आहे, उन्हनि उतां जो रहवासी हूंदो हुयो ऐं उनजो हिकिड़ी 2-3 साल पहिरियों जी हिकिड़ी वीडियो वायरल थी। उसमें तमामु घणो थुल्हो हूंदो हुयो त उहो मज़ाहिया लॻंदो हुओ ऐं मस्ती कंदो हुयो ऐं उनजो जेको तकिया कलाम हूंदो हुओ, हलो मामा केॾांहुं पियो वञी, हलो मामा केॾांहुं पियो वञी। सो ईअं मतिलबु त पंहिंजे माउ पीउ मतिलबु उनजो पीउ त कोन, उनजी माउ ऐं भेणूं हुयूं ऐं उनजो अकेलो ई हुयो नौजवान हुयो ऐं उनमें इहो हो त घर जो वाहिद कफ़ील हुयो। मतिलबु इन जे ही वेंदो हुयो, किथे मज़ूरी कंदो हुयो, कंहिं दुकान ते बि कमु करे वरितो या कंहिं माण्हू उनखे टिकटॉक या ईअं मतिलबु ख़ुशीअ में उनखे ख़र्ची ॾेई छॾींदा, उन्हनि ते वञी जेको आहे उहो उनजो घर जो गाॾो हलंदो हुयो। कल्ह बि जंहिं महिल उनजो खीसा ॾिसूं पिए उनजे लाॾाणे खां पोइ खीसे मां सामान पियो कढे वियो त 10-10 रुपए वारा जेके आहिनि को 6 या 7 नोट उनजे खीसे मां मिलिया ऐं मुल्क अखेर ईंदो हुयो ऐं सोशल मीडिया ते हिन वक़्तु सॼी सिंध में जेको आहे उहो सोग वारी सूरत हाल आहे। ॾाढो असांजो हैदर अली शीदी लाॾाणो करे वियो आहे ऐं इहे किरदार आहिनि जेके चेहरनि ते मुर्कू अखेरींदा, पर ज़िंदगी ॾिसो आहे त उनजे घर में खाइण लाइ न हुयो ऐं तमामु घणी मुश्किल हालतुनि में उनजी ॿांह टुटी पई त उनखे इलाज लाइ जेको आहे उन वटि पैसा न हुआ, इनजे लाइ घर में जेको आहे मतिलबु त अटे जो जेको किलो आहे उहो वठण लाइ पैसा न हुआ ऐं हू नौजवान घुमंदो हुयो, चेहरनि ते मुर्कू अखेरींदो हुयो। हिकिड़ो दफ़ो हू कंहिं मेले में वियो त उते हुन सां केरु विढ़ियो ऐं शरारती त हूंदो हुयो ऐं उनमें उन सां ज़ाहिर ॿारनि उनखे या त मारियो हूंदो या कुझु कयो हूंदो त उहो रुनो पिए। सो उनखां पोइ उनखां उनजी वीडियो ठाहियूं जेका मुंहिंजी पहिरीं वीडियो वायरल थी। सो उनमें उहो जुमिलो उन ॻाल्हायो त मुंहिंजो नालो हैदर अली शीदी आहे ऐं आउं मेलो घुमणु आयो हुअसि ऐं कल्ह जेको उनजो जुमिलो इहो ई पियो हले त मुंहिंजो नालो हैदर अली शीदी आहे ऐं आउं मेलो घुमणु आयो हुअसि। लॻे ईअं पियो त हीउ दुनिया जो मेलो ॾिसणु आयो हुयो ऐं हीउ मासूम गुल हीउ मेलो ॾिसी वापसि उन ॾे हलियो वियो ऐं तमामु घणे ॾुख जी ख़बर आहे ऐं इहे किरदार आहिनि। असां चवंदा आहियूं त इहो यार इहो माण्हू अञा हले आहे, हिन सभु सोसाइटी खे लीड करे आहे, हिन सोसाइटी हिनजी ज़रूरत हुई। अज़मत तव्हां बिल्कुलु ठीकु चओ पिया। कल्ह मां जॾहिं वीडियोस ॾिसां पई त सच पुछो त मुंहिंजूं अखियूं अश्कबार हुयूं ऐं मूंखे ॾाढो दुख थियो ऐं कुझु वीडियोस अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो तव्हां शॉक थी वेंदा आहियो ऐं तव्हां 5 मिंटनि ताईं बिल्कुलु सुन थी वेंदा आहियो त मुंहिंजी बिल्कुलु ईअं कैफ़ियत हुई ऐं इहा कैफ़ियत मुंहिंजे मथां तारी थी वई ऐं मूंखे ज़हन में इहो ई ख़्यालु आयो त इहो कैरेक्टर आहे, इहो वॾो कैरेक्टर जेकॾहिं इन जी ज़िंदगी वॾी हुजे हा त हीउ शायदि हिकु वॾो कैरेक्टर थी असांजी इन समाज में अचे हा, पर हू घटि उन उमिरि माणी उन घटि उमिरि में बि उन जेके बि वीडियोज़ या जेके बि फेज़ उन वटि आया, जेके बि उन सेंटेंसिस चया त उन प्रूव पियो कयो त हू हिकिड़ो आर्टिस्ट आहे ऐं आर्टिस्ट ॾिसो न नाज़रीन, आर्टिस्ट कंहिं वॾे घर मां जनमु कोन वठंदो आहे, कंहिं आला घर मां जनमु कोन वठंदो आहे, पर आर्टिस्ट हर घर में मौजूदु हूंदो आहे। तव्हां बि आर्टिस्ट आहियो जेकॾहिं तव्हां सुठो ॻायो था, तव्हां बि आर्टिस्ट आहियो जेकॾहिं तव्हांजो ख़ूबसूरत आवाज़ आहे, तव्हां जेकॾहिं मुनफ़रिद आहियो, तव्हांजो जेकॾहिं पंहिंजो अंदाज़ आहे, पर तव्हांखे महसूसु न थींदो आहे, असांखे महसूसु न थींदो आहे त हा वाक़ई असां आर्टिस्ट आहियूं या असां में कुझु इहे गुण बि मौजूदु आहिनि। पर हा एतिरो मां ज़रूरु चवणु चाहींदसि, कल्ह जी ॻाल्हि आहे, कल्ह मां हिकिड़े ॿारड़े खे ॾिठो ऐं उहो ॿारड़ो आयो 10-20 रुपया वठणु जीअं ॿार ईंदा आहिनि त उन जंहिं अंदाज़ सां एक्ट कयो पिए न, बिल्कुलु महसूसु पियो थियो इन एक्टिंग देयर इज़ नो एक्टिंग, उनजे एक्ट में का एक्टिंग कोन आहे त मूंखे महसूसु थिए पियो त ईअं ई कैरेक्टर्स निकिरंदा आहिनि इन समाज में। हैदर अली शीदी जो लाॾाणो ज़ाहिर हिकिड़ो जी जोड़ींदड़ लाॾाणो आहे ऐं हिन अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु ताईं को बि जेको चूंडियल नुमाइंदो आहे या वरी उनजे जेके तरह जा ई माण्हू जेके आहिनि उहे उनजे तॾे ते न पहुता आहिनि या उन्हनि जी मदद न कई आहे। कुझु दोस्त आहिनि पंहिंजो उन्हनि सोशल मीडिया जो पावर ॾिसो। कल्ह कड़ियो गंवर जो हिकिड़ो दोस्त आहे असांजो मुस्तफ़ा याज़ महेरी, उन चयो त बाबा तव्हां कंहिंजो बि इंतज़ारु न कयो, ऐं पंहिंजे पाण खां शुरूआति कयां थो त अचो हुनजे ख़ानदान जी मदद कयूं, हुनजो दफ़न कफ़न जेके मामला हूंदा आहिनि, इन घर जो जेको चुल्हो ॿारूं त पाण सभु मदद था कयूं। उन हिकिड़ी पोस्ट रखी ऐं 5 मिंटनि जे अंदरि अंदरि 65,000 रुपया गॾु थिया, उहो स्क्रीन शॉट्स रखंदो वियो। सो असांजी सिंध ईअं जागे पई ऐं सिंध ईअं धरती पंहिंजी धरतीअ जे माण्हुनि जी मालिकी करे थी। सो सोशल मीडिया ते न रुॻो हुनजे अफ़सोस जूं ख़बरूं हलियूं, पर जॾहिं हुनजे फंडिंग करण जी ॻाल्हि आई त इहे मुस्तफ़ा याज़ महेरी जहिड़ा दोस्त इहे अॻे भरा थिया ऐं उन्हनि जेको आहे मदद कई। सो ब्रेक जो टाइम आहे, हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, हुन खां पोइ जल्दी वापसि अचूं था ऐं मुख़्तलिफ़ अञा ख़बरूं आहिनि, खोड़ ॻाल्हियूं आहिनि, तव्हां सां कॾहिं नाज़रीन केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहो सुबह मेहरान।
सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं असां वटि त चांहि पहुची वई आहे ताहिरा ऐं तव्हां नाज़रीन बि पंहिंजे नेरनि जी तयारी में हूंदा या करे वरिती हूंदी असांखे ऑफिसिस में घरनि में ॾिसंदा हूंदा ऐं असां गॾु हिकिड़ो लाइन ते दोस्त मौजूदु आहे ॾिसूं त केरु ऐं किथां खां आहे जी हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अस्सलाम तव्हांखे भलीकार चऊं था तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो पंहिंजो नालो ॿुधाइजो किथां खां ॻाल्हायो पिया घोटकी का नवीद मचना नवीद अहमद भाउ खे भलीकार चऊं था घोटकी कीअं आहे घोटकी भली आहे भेण घोटकी भली आहे अच्छा प्रोग्राम कीअं लॻंदो आहे तव्हांखे पेड़ा मशहूर आहिनि घोटकी जा पेड़ा मशहूर आहिनि हा बिल्कुलु तव्हां ठीकु चओ था पेड़ा यादि ॾियारिया आहिनि अॼु सुबुह सुबुह बिल्कुलु बिल्कुलु ऐं पेड़ा मशहूर आहिनि मूमल जी माड़ी बि हुते मशहूर आहे घोटकीअ जी ऐं ख़ूबसूरत इलाइक़ो आहे नवीद भाउ ॿुधायो त घोटकीअ में अमन अमान जी सूरत हाल हाणे कीअं आहे ऐं हुते माहौल कीअं आहे माहौल भलो आहे ठीकु अच्छा प्रोग्राम जे हवाले सां तव्हां कुझु चवणु चाहींदा जी बस सलाम आहे टीम के नाले खास निकास मेहरान जी ऐं प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻंदो आहे भाउ मूंखे इहो तव्हां ॿुधाइजो त हिन प्रोग्राम जी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे वधीक सुठी लॻंदी आहे ॻाल्हियूं सभु भलियूं लॻंदियूं आहिनि ॻाल्हियूं सभु भलियूं हूंदियूं आहिनि तव्हांजा कमेंट्स बि ॾाढा ज़बरदस्त हूंदा आहिनि बिल्कुलु बिल्कुलु वधीक ॻाल्हियूं कंहिंजूं भलियूं हूंदियूं आहिनि पर असां ॿिन्ही जे विच में मुक़ाबिलो कयो मुंहिंजूं या ताहिरा जूं ताहिरा जूं हा साईं वाह 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 सो थैंक यू वॾी महिरबानी नवीद अहमद चन्ना साहिब तव्हां सां घोटकी खां ॻाल्हायो पिए तव्हांजी वॾी महिरबानी घोटकी खां साईं नवीद अहमद चन्ना साहिब जिन असांजे प्रोग्राम जी तारीफ़ कई ऐं मुक़ाबले में ताहिरा सां खटे वई आहे को मसइलो कोन्हे को ईअं बिल्कुलु न आहे प्रोग्राम हिकु टीम सां हलंदो आहे कोऑर्डिनेशन सां हलंदो आहे ऐं मूंखे त तव्हांजो ॻाल्हाइण सुठो लॻंदो आहे मूंखे ख़बर न आहे तव्हां पुछो छो आहे सो बिल्कुलु हाणे पाण हलूं था अॻिते ऐं मुल्क में जॾहिं टैक्स जी ॻाल्हि अचे थी त पाण ॻाल्हि कयूं टैक्स जी नाज़रीन ईअं आहे त असांजो कोई दोस्त आहे त तमामु घणो ख़राबु हुनजे पैकेट ते बि लिखियलु हूंदो आहे त मुज़रे सिहत आहे ऐं कैंसर जो सबबु बणिजे थो पर ज़ाहिर आहे हुनजे पोयां वॾा हथ हूंदा आहिनि ऐं जेको कारोबार हलंदो आहे ॿुधायो पियो वञे त हीउ जेको तंबाकू नोशी वारो जेको मामिलो आहे उन में सेक्टर में जेको टैक्स वरितो वेंदो आहे उन ते अमल न पियो थिए उन ते अमल न थियण जे करे 567 अरब रुपयनि जो हिन मुल्क खे नुक़सानु थियो आहे जेकॾहिं उनजो टैक्स प्रॉपर तरीक़े सां वरितो वञे टैक्स वारो जेको कानून आहे उन ते अमल दरामद कयो वञे त उहो जेको नुक़सानु न थींदो ऐं हुनजो जेको टारगेट हो हिन साल उहो इहो त 1795 अरब रुपया इहो टैक्स उगाड़ी करणी हुई पर टैक्स जे कानून ते टैक्स वारे जेको अमल आहे उन ते सॼो अमल दरामद न थियण जे करे इहो नुक़सानु थियो आहे ऐं हिन दफ़े सिर्फ़ु 1288 अरब रुपयनि जो जेका टैक्स वसूली थी सघी आहे 567 अरब रुपयनि जी जेका आहे उहा मतिलबु इहो मुल्क खे नुक़सानु पहुतो आहे सो टैक्स जी तमामु घणी अहमियत आहे समूरी दुनिया में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त तरक़ी ईअं ई थिए थी जंहिंमें आवाम जो पैसो आवाम ते ई लॻे थो ऐं हर माण्हू टैक्स पंहिंजे तरीक़े सां ॾिए थो ऐं प्रॉपर टैक्स ॾिए थो त मुल्क बि तरक़ी कनि था मुआशिरो बि तरक़ी करे थो त हर इदारो बि तरक़ी करे थो ऐं ॿियो त नाज़रीन दुनिया में असांखे तारीख़ इहो ॿुधाए थी त जंहिं जंहिं मुल्क बि तरक़ी कई आहे उन ॿिनि शयुनि ते ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां कमु कयो आहे हिकिड़ो आहे कारोबार उन्हनि पंहिंजे मुल्क में कारोबार जा रस्ता आसान कया ऐं उन खां पोइ ॿियो जेको आहे तालीम आहे या मां पहिरियों चवां तालीम आहे उन खां पोइ ॿियो जेको सेकेंड स्टेप आहे उहो आहे बिज़नेस जा रस्ता उन्हनि आसान कया उन सां थींदो ईअं त ॿाहिरि जो माण्हू बि उन्हनि जे मुल्क में ईंदो मईशत सुठी थींदी पैसो ॿाहिरि जो जॾहिं मुल्क में ईंदो त ज़ाहिरी मईशत खे मईशत उथंदी मईशत ज़बरदस्त थींदो ते कमु थींदो आहे असां ऐं तव्हां पाण सभिनी खे ख़बर आहे त पाण जॾहिं सफ़र कंदा आहियूं त पाण सभिनी खे तमामु घणो मसइलो थींदो आहे लारियुनि जो गाॾियुनि जो पेट्रोल जो गैस जो पाण सभिनी खे मसइलो थींदो आहे पर तरक़ी याफ़्ता मुल्कनि में ट्रांसपोर्ट जो को प्रॉब्लम कोन हूंदो आहे त उन सां मईशत मज़बूत थींदी आहे मईशत उथंदी आहे त मुल्क ईअं ई तरक़ी कंदा आहिनि इदारा ईअं ई बहितर थींदा आहिनि बिल्कुलु जी 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 हा मुंहिंजी ॻाल्हि जो जेको मक़सदु आहे त असां वटि 8 मार्च जी ॻाल्हि कई उन खां पोइ असां 10 मार्च जी ॻाल्हि कई औरत जी ॻाल्हि कई असां नारीअ जी ॻाल्हि कई
चवण जो मक़सदु असां हिन मुआशिरे जी ॻाल्हि कई, हिन मुआशिरे जी खे भञ ड्राह खां असां बचाइण जी ॻाल्हि कई आहे। ऐं असां तालीम जी ॻाल्हि कयूं पिया त औरत जी तालीम इंतिहाई ज़रूरी आहे, न्याणी जी तालीम इंतिहाई ज़रूरी आहे। तव्हां जिथे बि मौजूदु आहियो, जिथे जिथे तव्हां असांखे ॾिसो पिया, तव्हां फ़ोन कॉल्स कंदा आहियो, ॿुधाईंदा आहियो, कॾहिं असां घोटकी मां पिया ॻाल्हायूं, कॾहिं असां सखर मां पिया ॻाल्हायूं, कॾहिं लाड़काणे मां पिया ॻाल्हायूं। जिथे जिथे मौजूदु आहे तव्हांजी पंहिंजूं न्याणियूं हूंदियूं, तव्हांजा पंहिंजा ॿार हूंदा, जॾहिं तव्हां तालीम ते ज़ोर भरींदव, उन्हनि खे पढ़ाईंदव, शुरूआत सघे थो त इहो मरहलो ॾुखियो हुजे। शुरूआत में थी सघे थो त तव्हां खे निंड बि न अचे त तव्हांजी न्याणी ॿाहिरि वञे पई, तव्हांजी न्याणी कॉलेज ताईं निकिती आहे, यूनिवर्सिटी ताईं निकिती आहे, पर तव्हांजो जेको एतमाद आहे, जॾहिं तव्हां हुन न्याणी खे एतमाद ॾींदव, जॾहिं तव्हां हुन न्याणी खे हौसलो ॾींदव, जॾहिं तव्हां हुन न्याणी खे हिमत ॾींदव, त ॿाहिरि रही, चवंदा आहिनि न त ॿाहिरि बि शींहं जीअं उहा हर मामले खे ॾिसी सघंदी, ऐं उनजी जेका सोच आहे उहा तॾहिं ई सुठी थी सघे थी, मेंटली जॾहिं उहा रिलैक्स हूंदी। मां ॾिसंदी आहियां अज़मत, मुंहिंजो घणो वास्तो नौजवाननि सां ई हूंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, आउं नौजवान आहियां ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में मां कमु कंदी आहियां, त मां ॾिसंदी आहियां त असांजी जेका सिंधी न्याणी आहे उहा ॾाढी डिप्रेस आहे, उहा कंफ्यूज़ हूंदी आहे। ही जेके ॾिहाड़ा आहिनि या जेको हिन वक़्तु जेका अवेयरनेस आई आहे, ऐं ख़ासि करे वरी जेको तालीम जो रेशो असांजो वधियो आहे, उन में हाणे उहा सूरत-हाल न आहे। ॻोठनि में इहा सूरत-हाल थी सघे थी, डिप्रेस आहे या मुख़्तलिफ़ मामला आहिनि, या जेके सोशल ऐं कल्चरल जेके बैरियर्स आहिनि उहे किथे उनखे जेको आहे हिट्स कनि था। पर शहरी जेकॾहिं पाण माहौल ॾिसूं त उते उहे एतिरी डिप्रेस न आहे, उते उहो मतिलबु त हिकिड़ी बहादुरी सां सिंधी न्याणी अॻिते अचे पई। ख़ैर पाण अॻिते हलूं त हिन वक़्तु जेको ॿियो वॾो मसइलो आहे उहो पाकिस्तानी मीडिया सां आहे। ऐं कुझु देरि पहिरीं पाकिस्तान जे नेशनल चैनल्स ते ऐं ख़ासि करे राति बि तमामु वॾो हुन ते बहस थियो आहे त हीउ जेको सोशल मीडिया आहे हिन वक़्तु फेसबुक उन ते जेका मतिलबु ईअं थिए पियो त का न्यूज़ अथेंटिक न आहे, कूड़ियूं ख़बरूं हलायूं पयूं वञनि, मनफ़ी प्रोपेगेंडा तमामु घणी वधी वई आहे। ऐं मतिलबु का ॻाल्हि आहे कोन, तव्हां अज़मतुल्ला कुंबर जे ख़िलाफ़ु हिकिड़ी पोस्ट रखी छॾियो, पोइ माण्हू हुन ते यकीन करे छॾनि था, पोइ उहा पोस्ट वायरल थिए थी ऐं ठीकु ठाक तरीक़े सां वायरल थिए थी, त हुनजो कदकाठ, हुनजो समाज सॼो मतिलबु त उहो मामिलो उहो थी वञे। इदारनि जे ख़िलाफ़ु पोस्टूं रखियूं वञनि थियूं, जंहिं ते मतिलबु त आलमी इदारनि जेको आहे उहो ॻणती जो इज़हार कयो आहे, ऐं गॾो गॾु पाकिस्तान जा जेके नेशनल चैनल्स आहिनि या अख़बारूं आहिनि, उन्हनि सभिनी ते जेको आहे उहो सवालिया निशान थी वियो आहे त हिनखे असां रोकियूं कीअं। ऐं इन सोशल मीडिया जे हिन में तूफ़ान में आज़ादु जेका सहाफ़त आहे ऐं उनखां पोइ सची ऐं हक़ीक़ी जेका सहाफ़त आहे उनखे तमामु घणो छीयो रसियो आहे, तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु आहे उहो हिन वक़्तु मनफ़ी प्रोपेगंडाउनि जे लाइ तमामु घणो इस्तेमालु थी रहियो आहे। इहो चवणु मुंहिंजो कोन्हे या ताहिरा जो कोन्हे, इहो चवणु हिन मुल्क जी जेको आहे ऐं बल्कि आलमी सतह ते जेके इदारा आहिनि जेके हिन में वॉच कनि था, पाकिस्तान में मीडिया खे वॉच कनि था, उन्हनि जो चवणु आहे। सो इहो वॾो चैलेंज पेश आयो अची रहियो आहे। ऐं हिन वक़्तु न रुगो असांजी मुल्की मीडिया खे पंहिंजो इस्तेहकाम, पंहिंजो वजूद बचाइण जो जेको आहे उहो फ़िक्र लाहक़ थी वियो आहे या उहो ॻणती थी वई आहे। पर गॾो गॾु इहो आहे त इन जेको पंहिंजो फितून आहे या जेको मनफ़ी जेका प्रोपेगंड आहे उन्हनि खे कीअं रोकिजे, उनजे करे ई वॾो नुक़सानु थी रहियो आहे। कल्ह हिकिड़ो बहस मूं ॿुधो पियो, हुन में इहो बि चयो वियो पिए त जेके बि असांजा ई सोशल अकाउंट्स आहिनि हिननि खे लिमिटेड कयो वेंदो, त जेकॾहिं इहे रिस्ट्रिक्टेड थी वेंदा ऐं असां वटि घणो इख़्तियार न हूंदो त पोइ तव्हां सम्झी सघो था त जेका आम माण्हू हूंदो आहे, चवंदा आहिनि हर घर में साफ़ ई मौजूदु आहे, जो मोबाइल आहे वो राइटर बि आहे, वो रीडर बि आहे, वो सहाफ़ी बि आहे। पर उनजो जेको सही इस्तेमालु आहे उहो मैटर करे थो हिन सोसाइटी जे लाइ, हिन मुल्क जे लाइ, हिन धरतीअ जे लाइ। ऐं इन ते वॾो बहस थी रहियो आहे। ॿिनि ॾींहंनि खां वठी समूरा मुल्क जा जेके टीवी चैनल्स आहिनि ऐं अख़बारूं आहिनि उहो इन रिपोर्ट अचण खां पोइ जेको आहे ॻणतीअ में आहिनि त हिन मामले खे रोकिजे कीअं। ज़ाहिर हाणे हुकूमत ठही आहे त हिन ते को न को वरी ॿीहर हुन ते अची वेंदो। ज़ाहिर कानून बि मौजूदु आहिनि, अमल दरामद हुन ते थिए त इहे शयूं ख़तमु थी वञनि। ऐं ताहिरा जॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं मुख़्तलिफ़ इदारनि जी, उनजी जेको आहे कमकार ते ऐं उन ते पाण तनक़ीद बि कंदा आहियूं, पर जॾहिं ॻाल्हि जेकॾहिं उहो इदारो सुठो कमु करे त उनजी तारीफ़ ज़रूरु करणु घुरिजे। पर हिकिड़ो दोस्त कॉल ते मौजूदु आहे, ॾिसूं त केरु ऐं किथां खां पोइ मां उहो तव्हांजी ॻाल्हि हेलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। साईं मां खिरपुर नासर जा ॻाल्हायां साईं। अदा तव्हांखे भली कार था चऊं। नालो पंहिंजो ॿुधायो। साईं मुंहिंजो नालो नबील अहमद, मां बुरड़ो आहियां साहिब जो। वाह साईं वाह। नबील अहमद साहिब कीअं आहियो, तव्हां ख़ुशि आहियो? साईं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। साईं तव्हांजो प्रोग्राम मां रोज़ ॾिसंदो आहियां, ॾाढो मूंखे पसंदि आहे ऐं हिन महिल बि ॾिसां थो पियो।
ऐं तव्हांजे अचण खां पोइ प्रोग्राम वधीक बहितर थियो आहे। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजूं मोहबतूं आहिनि ऐं तव्हां असांखे क़बूल कयो था, असांजी सम्झो तव्हां आजियां पिया कयो ऐं कुझु चवणु चाहींदा हिन प्रोग्राम जे हवाले सां या तव्हां का शइ का ॻाल्हि शेयर करणु चाहींदा असां सां? साईं प्रोग्राम तव्हांजो तमामु ख़ूबसूरत आहे। अभी जेका आहे ताहिर आहे उहो प्रोग्राम सुठो कंदी, पर तव्हांजे अचण खां पोइ प्रोग्राम वधीक सुहिणो थियो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजूं मोहबतूं आहिनि ऐं तव्हांजा लख थोरा कुर्ब तव्हांजा, तव्हां असांखे पसंदि कयो था ऐं तव्हां ऐं हुन में कयो था छा चवंदा आहिनि फोन कॉल्स करे तव्हां असांखे दाद बि ॾियो था। ताहिर मूं ॻाल्हि कयमि पियो त इदारा जॾहिं सुठो कमु न आहिनि कंदा या का ॻाल्हि हूंदी आहे त पाण असां ते तनक़ीद पाण हुन ते तमामु घणी कंदा आहियूं, पर जॾहिं इदारा सुठो कमु कनि त उन ते उनखे साराहिणु घुरिजे, 10 ॾींहं अॻु हैदराबाद जी सिविल हॉस्पिटल मां हिकिड़ो ॿारड़ो ताज़ो ॼावल ॿारड़ो अॻवा थिए थो ऐं गुम थियो, हुन खां पोइ ख़बर पई त उहो अॻवा थी वियो आहे। वारसनि हैदराबाद पुलिस खे अप्रोच कयो, उन्हनि खे आदत ॾिनी त बाबा को मसइलो कोन्हे को, असां वेठा आहियूं, असां मुहाफ़िज़ आहियूं तव्हांजा। ऐं पोइ उहा पुलिस जेको आहे हैदराबाद पुलिस SSP अमजद अहमद शेख जी अॻवानीअ में उन ते वर्कआउट करे थी ऐं ठीकु ठाक उन्हनि महिनत कई ऐं उन खां पोइ उहे जवाबदारनि ताईं पहुची थी वञे। CCTV फुटेज कढायूं, पोइ उन खां पोइ हिकिड़े मख़सूस उन्हनि वटि जदीद हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे, उन ज़रिए पोइ ख़बर पई त शहनाज़ बीबी औरत हुई जेका उन ॿारड़े खे अस्पताल मां खणी निकिती। उन खां पोइ उनजे मुड़ुस खे अॻवा कयो वियो जंहिंजो नालो हुयो सोनू, उनखे बि गिरफ़्तार कयो वियो ऐं उन्हनि खे कल्ह गिरफ़्तार करे उहो ॿारड़ो बाज़ियाब करायो वियो आहे। जॾहिं इन्हनि ॿिन्ही जवाबदारनि खां पुछियो वियो त उन्हनि चयो त असां इहो ॿारड़ो अॻवा त कयोसीं, पर असां उनखे 1 लख रुपयनि में विकिरो बि करे छॾियोसीं। सो इहा तमामु वॾी हुई इंकशाफ़ कंदड़ ॻाल्हि, पर अहम ॻाल्हि इहा हुई त ॿारड़ो रिकवर थिए ऐं हुनजी बाज़ियाबी थिए। सो हैदराबाद पुलिस खे जस हुजे जंहिं मतिलबु त हिकिड़े बहितरीनु अंदाज़ में पंहिंजी टेक्नोलॉजी इस्तेमालु कंदे ऐं उहो ॿारड़ो बाज़ियाब कराए वरितो, न रुॻो उहो करायो पर जवाबदार बि गिरफ़्तार कया ऐं उन्हनि जे मथां केस बि दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं ॻाल्हि अचे इदारनि जी त पाण खे ज़रूरु उन्हनि जी तारीफ़ करणु घुरिजे ऐं ज़ाहिर इन सॼे कम में हिकिड़े किरदारु हूंदो आहे उनजे लीडर जो ऐं इहो सॼो जस वञे थो SSP अमजद अहमद शेख साहिब ॾांहुं, जिन पंहिंजी टीम जे ज़रिए ही सॼो पंहिंजो मामिलो कयो ऐं उन खां पोइ ॿारड़े जी रिकवरी यकीनी बणाई। SSP अमजद शेख साहिब जॾहिं खां ज्वाइन कयो त उन खां पोइ जेके बि मामलात बिगड़िया उन्हनि खे उन्हनि जी रोकथाम में उन्हनि जो तमामु बहितर क़दम रहियो आहे, न रुॻो हैदराबाद में पर जिते जिते उन्हनि जी पोस्टिंग रही आहे। ऐं ख़ासि करे पाण जेकॾहिं कच्छ जी सूरतहाल जी ॻाल्हि कयूं त घोटकी ऐं जेको ही कंदकोट वारी पुल हुई उहा उन ते मतिलबु कंहिं उते सीमेंट जी ॿोरी बि लाहिण न पई ॾिनी वई ऐं जॾहिं खां उहे विया त पोइ उते उन्हनि हिन वक़्तु जेको कमु हले पियो उहो उन्हनि जे तवसुस सां हले पियो, छाकाणि त उन्हनि ठीकु ठाक उते सफ़ाई कई ॾोहारी माण्हुनि जी जेके उते भतो वठंदा हुआ उन्हनि जी ऐं ठीकु ठाक उहे मामला तइ कया ऐं उते रही उहे जेके घोटकी ऐं कंदकोट जेका पुल आहे उनजा जेके पिलर उन्हनि लॻाराया आहिनि त उहे हिननि बीही जेके उहे पिलर हिन वक़्तु जेके लॻल आहिनि उते उहे हिननि बीही बहितर कमु आहे त उनजी साराह हले थी। ऐं अज़मत तव्हां ॿारनि जी अगवाखोरी जी ॻाल्हि कयो पिया त इहे वाक़िया असां सिंध में हाणे पहिरीं ॾाढो घटि ॿुधंदा हुआसीं, रेयरली ॿुधंदा हुआसीं, पर हाणे इहे वाक़िया तमामु घणा वधी विया आहिनि। त तव्हांजो जेको ॿारड़ा आहिनि यकीन न्यू बॉर्न जेको बेबी हूंदो आहे त पोइ पेरेंट्स जेको आहे सो जेको अमलो हूंदो आहे उनजे हवाले ॿार हूंदो आहे, थोरो किथे समहाउ रिलैक्स थी वेंदा आहिनि, पर मां सम्झां थी त इहे नाज़ुक मामलात हूंदा आहिनि, पेरेंट्स खे रिलैक्स न हुजणु खपे, घर जो 1 या 2 फर्ज़ उन्हनि जे पोयां ज़रूरु लॻल हुजनि, उन्हनि जो ॿार जेको आहे सो हिफ़ाज़त सां हुजे। हिफ़ाज़त सां हुजे। न्यूज़ ब्रेक जो पाण वटि टाइम थियो आहे ऐं खोड़ ख़बरूं आहिनि उते। मुंहिंजे ख़्याल में इमरान ख़ान जी कंहिं केस जी ॿुधणी आहे, वज़ीर आज़म जी हलफ़ बरदारी तक़रीब आहे त मंझंदि जो 3 वॻे, पर हींअर सां ई गोड़ शुरू थी वियो आहे, उन मामले ते कंदासीं। ऐं ब्रेक खां पाण न्यूज़ ब्रेक खां वापसि अची हिकिड़े अहम उन ते ॻाल्हाईंदासीं मौज़ूअ ते, उहो आहे 4 मार्च। उहो 4 मार्च अॼु आहे। 4 मार्च जी तहरीक छा हुई, उनजो पस मंज़र छा आहे, बिल्कुलु, ऐं उहे हीरोज़ कहिड़ा आहिनि, पाण उन्हनि खे हीरोज़ खे बि यादि कंदासीं। शागिर्द यूनियन हिन वक़्तु किथे आहे, शागिर्द यूनियन जो असुलु उरूज उहो 4 मार्च ई हुयो। सो उन ते पाण अची ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन केॾांहुं न वञो, हलूं था न्यूज़ स्टूडियो ॾांहुं, ख़बरूं ॿुधी वरी जल्दी वापसि अचूं था सुबह मेहरान में। ॾिसंदा रहो सुबह मेहरान।
राजन सूबे मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं ब्रेक ते वञण खां पहिरीं असां तव्हांखे ॿुधायोसीं पिए त शागिर्द यूनियन्स ऐं शागिर्दनि जूं जेके तहरीकूं आहिनि उहे केतिरियूं असराइतूं हुयूं हिन वक़्तु उन्हनि जो छा उरूज ऐं ज़वाल आहे। उन खां पोइ 1967 जे दौर में जॾहिं 4 मार्च जो वाक़ियो थिए थो त उन ते असांखे ॻाल्हाइणो हुयो। पर गॾोगॾु मां इन खां पहिरीं जो ॿुधायां त हिकिड़ो नौजवान करे हिकिड़ी वीडियो साम्हूं असांखे गुज़री हुन में सदा हुसैन अब्बासी जेको पिपरी मलीर वारे इलाइक़े में जेको आहे उहो लाउड स्पीकर खणी होटलुनि ते वञे थो ऐं चवे थो त तालीम पढ़ायो, पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो, होटलुनि तां उथो ऐं स्कूलनि में वञो। सिंध खे अहिड़नि नौजवाननि जी ज़रूरत आहे ऐं अहिड़े किरदारनि जी ज़रूरत आहे जेके तालीम जो सुजाॻी ॾियनि ऐं नौजवाननि खे होटलुनि तां खणी नशे वारनि हंधनि तां खणी स्कूल में पहुचाइनि, हथनि में किताब ॾियनि। ज़रूरु इहे अहिड़ा ई किरदार जेको आहे न सिंध खे संभाले सघनि था। पाण ॻाल्हाईंदासीं 4 मार्च ते ऐं 4 मार्च जो ॾींहुं कहिड़ी अहमियत जो हामिल आहे, उन ॾींहुं छा थियो हुयो ऐं उन खां पोइ छा वहे ऐं छा वापरे पियो। इन सॼे पस मंज़र ते, उन जे असरनि ते, उन जे जेके बि मामला आहिनि ऐं हाणे हिन दफ़े या असां चाहियूं त भला अॼोके दौर में बि अहिड़नि किरदारनि जी अहिड़े ॾींहं जी ज़रूरत आहे या न आहे। इन ते पाण सां ॻाल्हाइण लाइ असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर तजनिगार, सीनियर सहाफ़ी, असांजो उस्ताद साईं नासिर साहब। वेरी गुड मॉर्निंग टू यू सर। मलिकार चौंदा सर तव्हांखे। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। ना साहब 4 मार्च जॾहिं लफ़्ज़ अचे थो ऐं उन खां पोइ असां उन्हनि हीरोज़ खे बि यादि कयूं था, असां चाहींदासीं त हिकु भेरो ॿीहर तव्हां असांखे ॿुधायो त 4 मार्च आहे छा। अज़मत हाणे बज़ाहिर त इहो नंढिड़ो वाक़ियो आहे, तव्हां माण्हू ॾिसंदव न वाक़िए जी शिदत ॾिसंदव त नंढिड़ो वाक़ियो आहे। त उन ज़माने में सिंध यूनिवर्सिटी हुई जेकी हाणे लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी आहे, इहो कॉलेज आहे ऐं जेको मेहरान यूनिवर्सिटी आहे इहो बि कॉलेज आहे। मेहरान इंजीनियरिंग कॉलेज आहे, उहो लियाकत मेडिकल कॉलेज आहे। इन्हनि जा स्टूडेंट्स बज़ाहिर जेको हसन अली अब्दुर्रहमान साहब वाइस चांसलर हुया सिंध यूनिवर्सिटी जा। हसन अली अब्दुर्रहमान माना ज़हन में रखो त इहे जेकी शेरी रहमान सेनेटर आहे इहा ऐं डॉक्टर गज़ाला रहमान जेका सिंध स्टडीज़ जी ज़ेबिस्ट में प्रोफेसर आहे, उन्हनि जो वालिद साहबु। इहो जेको उहे सिंध यूनिवर्सिटीअ जा हिकिड़ो सिंध दोस्त, हिकिड़ो अवाम दोस्त वाइस चांसलर हो। हिते इन पस मंज़र खे सम्झो त पाकिस्तान ठहियो आहे 47 में, वाक़ियो थियो आहे 67 में। 20 साल पाकिस्तान हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनलेस मुल्क आहे, मुल्क में आमरियतूं अचनि वञनि थियूं, रोज़ ड्रामो आहे। हिकिड़ो वज़ीर आज़म कढनि था, ॿियो वज़ीर आज़म अचे थो, वञूं अचे थो। ऐं उन वक़्तु सियासत जेकी आहे, जीअं वेरी फ्रैंकली ॻाल्हि कजे त जेकी रिवायती सियासतदान आहिनि न, उहे त जेको चवंदा आहिनि न सदाई भाड़ियो ॾाढे जे पासे, त उहे उन वक़्त जी हुकूमत उन एस्टेब्लिशमेंट सां हूंदा हुया। हिकिड़ा नंढड़ा आवाज़ हूंदा हुआ जेके पंहिंजे इन खां अॻु वाक़िया थिया आहिनि। मिसाल तौरु 47 ठहियो त ॿोलियुनि बाबति हिकिड़ो मामिलो थियो। बंगाल में वञी असां चयो उन्हनि खे तव्हांजी ॿोली न मञींदासीं, मैसेज असां ॾियो त उर्दूअ खे नाफ़िज़ कंदासीं, मैसेज थियो। हिते मसइलो थियो त वञूं ठाहियो वियो। सिंध जी जेकी आहे पंहिंजी शिनाख़्त ॼण ख़तमु कई वई। नौकरियुनि में प्रॉब्लम इहो हो त जेको इंडियन सर्विसिस जा माण्हू हुया उहे जेली सर्टिफिकेटनि ते बि नौकरियुनि ते अलॉटमेंट्स थी चुकियूं हुयूं। बुनियादी तौर ते हिन जो पस मंज़र इहो त हिकिड़ी वॾी कावड़ हुई, एंगर हुई, पर सियासत जो फोरम हुनजो इज़हार न पियो करे। नौजवान उन वक़्तु पढ़िया लिखिया हुया त मसरूर कमिश्नर हिन मुख़्तलिफ़ क़दम अहिड़ा खणणु शुरू कया ऐं गॾोगॾु इहो प्लान ठहियो त हसन अली अब्दुर्रहमान वाइस चांसलर खे हटाइजे। उन ते शागिर्दनि प्रोटेस्ट करणु पिए चाहियो ऐं इहे शागिर्द उतां यूनिवर्सिटीअ खां निकिता, लियाकत कॉलेज मां निकिता, मेहरान कॉलेज मां निकिता। पहिरियां उन्हनि खे कोटली बैराज ते रोकियो वियो, उन्हनि न रुकिया हुया। पोइ जेके आहिनि सो अची जेको हाणे राजपूताना वारो इलाइक़ो आहे, हिते जॾहिं आया त हिते उन ज़माने में वायलेंस आम न हो, पर इहा ॻाल्हि तमामु इन खां आम तरीन ॻाल्हि इहा आई त स्टेट जो ॾंडो एॾो सख़्तु हुयो जो को माण्हू आवाज़ न कढी सघंदो हो। आम तौर ते 144 लागू रहंदो, 4 या 4 खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण ते बंदिश। उनखे शागिर्दनि टोड़ियो ऐं 100 जी तइदाद में निकिरी आया त स्टेट लठियूं ॾंडा खणी जीअं पुलिस कंदी आहे तीअं थी को माण्हुनि खे ज़ख़्मी कयो। ऐं इहो जेको सॼो वाक़ियो आहे इन जो नो डाउट इन ते हाणे इतफ़ाक़ आहे त छाकाणि त इन सॼे पस मंज़र खे जिन माण्हुनि सम्झो पिए त हीउ वाक़ियो आहे, इन कावड़ खे कन्वर्ट कजे एक्सप्रेस करण जे लाइ, जीअं वन्यूंट जे ख़िलाफ़ तहरीक। हाणे इन वक़्तु इहो ज़हन में रखो त ईस्ट पाकिस्तान में भाषानी ऐं मुजीब ऐं उन्हनि खे बंदि करे छॾियो अथनि। हिते ख़ान गफ़ार ख़ान खे क़ैद कयो वियो आहे, साईं जीम सैद खे क़ैद कयो वियो आहे। त हाणे केरु ॻाल्हाए? बाक़ी त सभु असेंबलियुनि में हुया। त पोइ ही नौजवाननि कमु कयो ऐं इन जी सरवाणी करे पियो यूसुफ लगारी, पंहिंजो मामा यूसुफ लगारी। ऐं उन में जेके ॿिया माण्हू आहिनि उहे बि तव्हांखे हिन वक़्तु
उन्हनि केतिरनि माण्हुनि जो ज़िक्र फ़िक्र नथो थिए। मिसाल तौरु उन में तव्हांखे यूसुफ टालपुर मौजूदु हुयो जेको हींअर पक, मिसाल तौरु लियाकत जतोई हुन में मौजूदु हुयो, मिसाल तौरु मसूद नूरानी हुन में मौजूदु हुयो, जाम साकी तमामु पॉलिटिशियन्स वॾो आहे पर इन मामले में हुनजो रोल महदूद हुयो। ऐं मिसाल उनखां सवाइ नंढा वकील अथव खोड़ उन्हनि जा आहिनि। पोइ इहे लाॻीता शागिर्द गिरफ़्तार थिया ऐं इन्हनि खे खणी जेल में विया। ऐं माण्हुनि जो तारीख़ में दिलचस्पी हुजे थी उहा ज़रूरु रिपीट करणु घुरिजे त उन केस में त दहशत हूंदी त आमतौर ते वकील मार्शला जे केसनि जे ख़िलाफ़ मार्शल जी हुकुमराननि जा केस हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ वकील कोर्टुनि में न वेंदा हुया। सिंध मां 3 मर्द मुजाहिद निकिता जिन्हनि ॿारनि जा केस नौजवाननि जा केस विढ़िया। हिकिड़ो चाचो हफ़ीज़ कुरैशी मरहूम माण्हू केतिरा हुनखे यादि, ॿियो रसूल बख्श पली जो ऐं टियों मोहम्मद मेमण हुयो। ग़ालिबन चोथों को हुजे त मुंहिंजे मुमकिन आहे त मुंहिंजी मालूमात पूरी अणपूरी हुजे पर ही माण्हू आहिनि जिन्हनि जो केस विढ़ियो। हाणे इन सॼे मामले खे शागिर्दनि जे मामले जे बजाए जेको सॼो पस मंज़र हुयो, शरीफ़ कमीशन आई जंहिं ॿोलियूं ख़तमु कयूं हुयूं त भई हिकिड़ी ॿोली हलंदी ऐं खोड़ डिस्क्रिमिनेटरी कमु थिया, उनजे ख़िलाफ़ रिज़नमेंट हुई, अकेडमिया में मौजूदु हुई। ही 2 एलिमेंट हुया, शागिर्दनि हुनखे तहरीक आंदो ऐं हाणे गॾोगॾु हुननि सां उन वक़्त जो सिंध जो राइटर गॾियो, अदीब गॾियो, दानिश्वर गॾियो, सिंधियत बि संगत फ़ाल हुई उहा गॾी। पोइ इहो थोरो बद में हिन खां अॼु गॾी त पोइ ईअं हिन मूवमेंट ठाहियो, एंटी वन्यूंट मूवमेंट जेकी आहे उन जनम वरितो। इन करे 4 मार्च रुॻो हिकिड़ो वाक़ियो न हुयो, वाक़ियो बज़ारि माण्हुनि खे केतिरनि खे लॻी सघे थो त इहो नंढो आहे पर उन वाक़िए जीअं बुनियाद ठाहिया। मिसाल तौरु हाणे असीं पोएं हफ़्ते मल्हाया आया आहियूं मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं। मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मिसाल तौरु उन वक़्तु त वाक़ियो हिकिड़ो नंढो हुयो, पोइ एॾो इंटरनेशनल थी वेंदो। हुन जा शायदि हुकुमरान जेके आहिनि उन्हनि जूं नाबीन हूंदा आहिनि, उन्हनि जी नज़र न हूंदी आहे। मिसाल 52 में हितां असांजा हमरा बांग्लादेश विया हुया, उन वक़्तु ईस्ट पाकिस्तान हो, उते वियो, उते मुज़ाहिरो पियो हलियो त बाबा इहो बंगला खे सरकारी ॿोली कयो, बंगला जी ॿोली हुई। उते त अंग्रेजीअ में असां वञी उन्हनि खे चयो त नो उर्दू शैल बी द नेशनल लैंग्वेज ऑफ पाकिस्तान। उन जे नतीजे में फायरिंग थी वई, मामला थिया, प्रोटेस्ट थियो, 11-12 माण्हू मरी विया, उनजे शहीदनि जो यादगार ठहियो। 70-75 ताईं कुझु न थियो, 90 ताईं कुझु थियो, 99 में यूनेस्को में विया ऐं पोइ उतां इंटरनेशनल डे थियो त बाबा इहो मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे। तंहिंजे करे हीउ वाक़ियो बाज़ारि नंढो पर जेको पस मंज़र हो 20 सालनि खां 47 खां 67 ताईं जेके पॉलिसियूं आयूं पे उन में सिंध खे विसारे छॾियो, सिंध जी ॿोलीअ खे विसारे छॾियो, हर हंधि ते हुनजी हक़ ख़ुदि मुख़्तियारी विञाए छॾियो। ज़मीनुनि जी अलॉटमेंट जेकी धड़ाधड़ लखा एकड़ ज़मीनूं सेटलर्स खे ॾिनियूं वयूं हुयूं। क्लेम जेको हुयो, कूड़ो क्लेम जेको हुयो उहो हुयो हथ वठी फसाद 48 में जेकबाबाद में फसाद कराया विया, हथ वठी फसाद कराया विया। ऐं हिकिड़ो मुल्क जे आला मनसब ते वेठल हिकिड़ो माण्हू उनजे पुठियां पुष्पनाही पियो करे, सभु कुझु उहो पियो करे, त हीअ सॼी रिज़नमेंट हुई उनजे ख़िलाफ़। ऐं पोइ हिननि माण्हुनि उहो सियासी तहरीक उनखे कन्वर्ट कयो। उनजे करे हिन वाक़िए खे सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो अहिड़ो अहम वाक़ियो सम्झे थो पियो जंहिंजो बार बार ज़िक्र बि थिए थो पियो त हीउ शागिर्द जेको उन वक़्तु तइलीम हुई इहा ॻाल्हि ॾिसो सम्झो त हीउ माण्हू जिन जा असीं नाला वरितासीं जेके स्टूडेंट लीडर हुया, मिसाल तौरु जेको ज़िक्र कयूं त हाणे हिकिड़ो प्रॉब्लम आहे, जंहिंखे स्टूडेंट लीडर थियणो आहे उन त पढ़ाई माफ़, माना उहो पढ़े नथो आमतौर ते, पर हीउ पंहिंजे क्लासनि जा पंहिंजे सब्जेक्टनि जा बि ज़हीन तरीन होशियार तरीन माण्हू हूंदा हुया। ऐं उन वक़्तु इम्पोर्टेंस इहा ॻाल्हि हुई त शागिर्द यूनियनूं जो फ़ैसिलो बि हिननि इहे ॿार कंदा हुआ, उन वक़्तु ॿार हूंदा हुआ, इहे माण्हू कंदा हुया। ऐं बद में त जेको माहौल बनियो असल में बुनियादी तौरु 70 जूं जेके चूंडूं थियूं आहिनि उहे इन पस मंज़र में थियूं आहिनि। पर मिसाल तौरु फ़सुलु हिकिड़नि पोखियो हुयो, तयारु बि हिकिड़नि कयो, लूणी को ॿियो वियो, उहा त वरी सियासत जो अलमियो थियो, उहो वरी ॿी ॻाल्हि थी। पर ईअं हिन वाक़िए जी उन खां अलावा हिन वक़्तु शागिर्द यूनियन्स खे कीअं ॾिसो पिया, छाकाणि त हितां ई लीडर्स तयारु थींदा आहिनि? ॾिसो, शागिर्द यूनियन त बुनियादी तौर ते ज़ियाउल हक़ साहब बैन आणी छॾी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून, ANP इन्हनि ॿियनि जूं कमिटमेंट्स मौजूदु आहिनि, असेंबलीअ जे फ्लोर ते मौजूदु आहिनि। मंशूर में बेनज़ीर जी ॿी इलेक्शन जे मंशूर में इहा ॻाल्हि लिखियलु आहे त शागिर्द यूनियनूं बहाल कंदासीं। इब्तिदाई तौर ते हिननि कुझु क़दम खयां हुया, पर हाणे छाकाणि त कमिटमेंट जी त का माना ई कान्हे। असांजो हिकिड़ो लीडर चई चुको आहे त छा माण्हू चई छॾियो त इहो को क़ुर जी ॻाल्हि थोरी आहे, उहो माना हिकिड़ो लीडर चई चुको आहे, उहो ईअं उहो
डील कनि था, ॿिया बि ईअं डील कनि था, ऐं कंप्रोमाइज़ ईअं आहिनि जीअं हाणे तव्हां ॾिसो था जीअं थियनि था पिया, हिन जे करे नथी थी पई शागिर्द यूनियन न हुजण जे करे बुनियादी तौर ते शागिर्द यूनियन कंदी छा हुई? बुनियादी तौर हीअं ॾिसो त तइलीमी इदारनि यूनिवर्सिटियुनि में हिकिड़ा अहिड़ियूं बॉडीज़ ठहंदियूं आहिनि जिन में समूरा स्टेक होल्डर उन्हनि जा नुमाइंदा हुजनि। समूरनि स्टेक होल्डर में यूनिवर्सिटियुनि जो वजूद शागिर्दनि जे वजूद सां आहे। सभ खां घणा तइदाद में शागिर्द हुजनि था, पर सूरत हाल इहा आहे त अहिड़ो को बि फोरम न आहे जो तइलीमी इदारनि में, रुगो यूनिवर्सिटियूं न, कॉलेज हेठि तइलीमी इदारनि में को बि डिसीशन मेकिंग थिए उन में को शागिर्द शामिल हुजे, फ़ैसिले साज़ीअ में शागिर्द न हूंदो। माना उन में मास्तरनि जा कैटेगरीज़ करे नुमाइंदा शामिल हूंदा, लेक्चरर हूंदो, असिस्टेंट प्रोफेसर हूंदो, एसोसिएट हूंदो, पोइ प्रोफेसर हूंदो, पोइ सरकारी मुलाज़िम हूंदो, पोइ सिंडिकेट जो मेंबर बि उहो हूंदो, पोइ सेनेट जो मेंबर बि हूंदो, पर शागिर्दनि जो को नुमाइंदो न आहे। यूनियन जॾहिं हूंदी त पोइ उनजे नतीजे में बुराई इहा पैदा थी त छा कंदा, हाणे शागिर्द जो मसइलो आहे, भले जाइज़ मसइलो हो या पोइ को माण्हू उनखे नाजाइज़ तौर ते एक्सप्लाइट करणु बि चाहे पियो त उहो लठ डंडो खणी बाइकाट खणी वञी यूनिवर्सिटी बाइकाट कराईंदो हो। न त हा यूनियन जी मौजूदगीअ में इहो थींदो हो त मसइलो थियो, यूनियन खे चइबो, यूनियन ॻाल्हाईंदो, उहो जेके इदारा हूंदा हुआ सिंडिकेट सेनेट उन्हनि में यूनियन जा नुमाइंदा हूंदा हुआ, उहे ॻाल्हाईंदा त शागिर्दनि जो हीउ मसइलो आहे न। पोइ हीउ बाइकॉट वारो तइलीमी क्लासनि जो बाइकाट ऐं सभु, ऐं ॿियो एक्सप्लाइटेशन रुगो इहो न, ख़ुदि मिसाल तौरु हाणे जेको वॾो मसइलो आहे जेको सभई उस्ताद न आहिनि पर जेकी आहिनि ऐं अहिड़ा केस थियनि था, शागिर्दनि जी एक्सप्लाइटेशन थिए थी, ख़ासि तौर ते फीमेल शागिर्दनि जी एक्सप्लाइटेशन थिए थी। तव्हां इहो अंदाज़ो लॻायो त इन क़िस्म जो केस उन ज़माने में कतई न थींदो, उन ज़माने में कतई न, जेकर उन में रुगो इहो न, पर तव्हां ॾिसंदो त माना उहे एक्सट्रीम ते बि वेंदा हुया जंहिंजा ख़तरनाक नतीजा बि निकिरंदा हुया। मिसाल शीरीन सूमरे वारो केस जेको हुयो, उहो थियो त भई हिकिड़ो फौजी ऑफिसर आहे, उन मुबैना तौर ते का ज़्यादती कई आहे छोकिरीअ सां, पर में उहो क़तलु थियो ऐं प्रोटेस्ट थिया त मैसेज बि ईंदो त न बाबा हीअ न थींदो हुयो। हू ॻाल्हि इहा का उनखे यूलेजाइज़ कयूं या न कयूं, पर ॻाल्हि इहा त मतिलबु की कहाणी हाणे उनजे नतीजे उनखां पोइ तव्हां ॾिसो केतिरियूं ख़ुदकशियूं थियनि थियूं, केतिरा शागिर्द एक्सप्लाइट थियनि था, ऐं कई केस आहिनि त ॿार अच्छा पर नाज़ साहब स्टूडेंट जेकॾहिं असां सियासत जी ॻाल्हि कयूं, शागिर्द सियासत रुकिजी त न सघी आहे न, न ई रुकिजी सघे थी। ॾिसो ॿ ॻाल्हियूं सिधियूं आहिनि त शागिर्द सियासत जेकॾहिं रुकिजी त सघे नथी, माण्हुनि जी ख़्वाहिश आहे, इज़हार आहे हुनजो आहे, पर उहा ॾिसो केॾी डिग्रेड थी आहे, मतिलबु उनजी केतिरी नज़रियाती असेट केतिरो आहे, नज़रियाती तौर ते शागिर्द मतिलबु उहे डिवीजन ख़तमु थियल आहे, न त नज़रियाती शागिर्द जी सियासत थियण जे करे नतीजे में इहो थींदो त हर को ग्रुप पंहिंजो इल्मी कमु कंदो हुयो। जॾहिं शागिर्द गुरूहनि जा पर्चा निकिरंदा हुआ, पंफलेट निकिरंदा हुआ, नज़रियाती बहस थींदा हुया, उतां इहो ग्रूम थी। हाणे तव्हां ॾिसो, मूं तव्हांखे नाला ॿुधाए वियुसि, हिकिड़ो माण्हू सिंध जो चीफ मिनिस्टर थियो, हिकिड़ो माण्हू बार बार फेडरल मिनिस्टर थियो, जाम साकी वारा जंहिं स्टेटस ते पहुता प्रोविंशियल एडवाइज़र ऐं उन ते थिया, यूसुफ लगारी एडवोकेट जनरल थियो। इहा नर्सरी हूंदी हुई, इहा जेकी पॉलिटिक्स जेकी उन क़िस्म जी सिहतमंद पॉलिटिक्स हुई, उन मां मसूद नूरानी एडवोकेट जनरल खोड़ माण्हू आहिनि, मिसाल गुलाम नबी मुराई साहब वारा इन में मौजूदु हुया, इहे खोड़ माण्हू इन पॉलिटिक्स में मौजूदु हुया। तव्हांखे आउं ॿुधाए सघंदो रहीम सहतो, गुल मोहम्मद सहतो हूंदो हो, मतिलबु सिंध में समेजे वारा जेके हूंदा इहे हूंदा, हीअ असांजा जेके लियाकत अज़ीज़ वारा हूंदा हुया, इहे सभु उन जे ज़माने जी पैदावार आहिनि। त इहे हिकिड़ो तॾहिं तव्हां इन्वायरमेंट ॾिसंदो पॉलिटिक्स जो, आर्ग्यूमेंट जो हुयो, ही जेको अदम बर्दाश्त आहे इहो बिल्कुलु न हूंदो। केतिरा माण्हू अॼु बि हिक ॿिए सां नज़रियाती तौर ते ख़िलाफ़ आहिनि, पर ईअं थोरी आहे जो लठ बंदूक खणी हिक ॿिए खे मारींदा वतन। मुंहिंजा चंद सवालात आहिनि। हिकिड़ो त तव्हां सम्झो था त हाणे इन क़िस्म जा शागिर्द अचनि पिया, या जेकॾहिं अचनि पिया त उहा कमिटमेंट कोन्हे, शागिर्द जी कमिटमेंट किथे था ॾिसो? मुंहिंजो ईअं ख़्यालु आहे त शागिर्द त ॾिसो उहो रॉ मटीरियल ईंदो, ॻोठां जीअं ईंदो आहे, यूनिवर्सिटीअ में इंटर पास करे ॿारु ईंदो आहे, उहो त अहिड़ो ई कचो हूंदो आहे। हाणे तव्हां इन्वायरमेंट उनखे कहिड़ो था ॾियो, छाकाणि त शइ तव्हां शऊर को इल्हाम जी शइ त कान्हे न, उहो त तव्हांजे मादी हालतुनि मां पैदा थींदो आहे न। तव्हां ओड़ा फोरम यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में सभु बंदि करे छॾिया, डिबेटिंग सोसाइटी बंदि करे छॾी, तव्हां पॉलिटिकल जेको तव्हां धाड़े लॻे अचणु ॾियो था, हुनखे जेको क्रिमिनल करप्ट ऑफिसर आहे उनखे हार पाराए वठी था अचो पिया, जंहिंजो रिकॉर्ड जी बि ख़बर आहे, पर को इंटेलेक्चुअल तव्हां सां पॉलिटिकल डिसेंट कंदड़ माण्हू जेकॾहिं अचे थो पियो त उनखे तइलीमी इदारे में अचणु नथा ॾियो पिया। इहो जेको घुट ऐं ॿूसट जो माहौल आहे, पोइ ॿार सॼो शागिर्द ते छू आहे,
वो त एडमिनिस्ट्रेटिवली तव्हां ऐं पोइ तव्हां जेकी सूरत हाल आहे तव्हां वरी अंदाज़ो बि लॻायो न, अंदाज़ो बि लॻायो त माण्हू कहिड़ा हुया। अलामा कादी साहब वाइस चांसलर, इहा रिकॉर्ड ते ॻाल्हि लिखियलु आहे। अयूब ख़ान फील्ड मार्शल जनरल अयूब ख़ान हैदराबाद सर्किट हाउस में आयो, हुन सां टाइम रखियलु हो त हिन टाइम ते उहो अचिणो आहे, उहो 4 लॻी कुझु 3 मिंट या कुझु टाइम तय थियो हो ऐं अलामा साहब टाइम ते पहुची विया। अयूब ख़ान मथी एनेक्सीअ में मीटिंग में हुयो, अलामा साहब 5 मिंट वेठा, उन खां पोइ चिट रखे विया त अहिड़ो हुकुमरान जेको वक़्त जो क़दुरु नथो करे हुन सां मिलण जी का ज़रूरत कान्हे। कैरेक्टर त हुयो न वाइस जेको ठाहींदा हुया। मतिलबु त हाणे ही हाणे असां ॾिठा आहिनि, वाइस चांसलर मूं ॾिठो आहे सिंध यूनिवर्सिटी जे मतिलबु मौजूदु वाइस चांसलर खे कुझु ॿियनि खे बि DSP खे ॿाहिरि छॾण ईंदा आहिनि। मतिलबु हुननि खे हिननि जी लेवल छा आहे, मतिलबु त इन जे करे कैरेक्टर उहो थियो वञे न, कैरेक्टर बनाईंदो हो न हुननि खे। त मतिलबु बुनियादी तौर ते उहा ॻाल्हि आहे न, जेको त शागिर्द ॿार त उहो ई आहे। मिसलनि तव्हां इन स्टडी सर्किल्स हूंदा हुया उहे तव्हां बंदि कराया, जेकॾहिं स्टडी सर्किल बंदि कराया त नतीजे में त पोइ जेकी छको रांदि आहे ऐं उहा ई शुरू थींदी न। हुनमें स्टडी सर्किल तव्हां हलणु नथा ॾियो त पोइ जवाखानो हलंदो न, पोइ हीरोइन ईंदी न, पोइ मतिलबु हीअ जेको शागिर्द का बि मतिलबु त हुनमें एक्टिविटी कनि था, सभु समूरियूं एक्टिविटियूं छॾियो, जेकॾहिं हू मिसाल कल्चर जो ॾींहुं मल्हाइनि था त तव्हां ॾिसो इस्लामाबाद खां वठी वेंदे कराची ताईं FIR कटियो वञनि स्टूडेंट्स ते, केस था दाख़िल कनि। माना तव्हां अंदाज़ो लॻायो त दहशतगर्दी जा केस लॻनि था ई लॻनि था, तव्हां सभिनी हंधनि ते इहा सूरत हाल थिए थी। पर आउं चवां थो हीअ सिंध यूनिवर्सिटी जेका हिकिड़े ज़माने में मिसाल तौरु असां जॾहिं पढ़ियासीं ऐं सभु समय असांजे एज वारा ग्रुप 80s में बि जेके पढ़िया, जेके 90s में पढ़िया हूंदा, उते सिंध यूनिवर्सिटीअ जो हिकिड़ो इन्वायरमेंट इहो हूंदो हो त बाबा शर्म हया परदो माण्हूअ जे पंहिंजे वजूद में आहे न, ॿाहिरि त कुझु आहे कोन। मतिलबु हुन में सभु छोकिरा छोकिरियूं गॾु पढ़ंदा हुया। हाणे तव्हां केतिरो ग़ैर ज़रूरी तौर ते जेको नकाबियात आहे उहा केतिरी तव्हां ॾिसो था हुते सिंध यूनिवर्सिटी में। मिसाल तौरु सिंध यूनिवर्सिटीअ में होली, ईदूं, मुरादूं सभु मल्हाइबियूं। मूंखे यादि आहे हिकिड़े साल मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट जो हिकिड़ो मास्टर जेको ख़ुदि पाण खे HR जो एक्टिविस्ट सॾाईंदो हो, उन ॿारनि खे रस्टिकेट कयो हो, कढी छॾियो हो त तव्हां बिना इजाज़त जो होली छो मल्हाई। मतिलबु इहो गोड़ थियो, सॼो मीडिया में रिपोर्ट थियो हो, सभिनि खे ख़बर आहे न। त तव्हां जंहिं क़िस्म जो गड़बड़ शागिर्दनि में न थी आहे, ॿी एंड ते थी आहे। उहो जो रिक्रूटिंग प्रोसेस जेको आहे उहो डर्टी बणिजी वियो आहे, हुनमें सिफ़ारिशी नाअहल अचनि था, उहे अॻिते बि टेकड़ो था कनि। पोइ जेको एडमिनिस्ट्रेशन अचे थी पई उहा यूनिवर्सिटियुनि खे हलाइण लाइ सूबेदार थोरी खपंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। उहो त इहा मिसाल तौरु महज़ PhD आहे त उहो हलाईंदो छा, हुनखे त हिकिड़ो पूरो VN खपंदो आहे न। उहो इन क़िस्म जा मतिलबु माज़रत सां, मतिलबु हींअर तव्हां ॾिसो कहिड़ो वाइस चांसलर आहे जंहिंजे करप्शन जो स्कैंडल आहे, मोरल करप्शन जो स्कैंडल आहे। लतीफ़ यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर आहे, हुनजो मोरल करप्शन जो स्कैंडल हले पियो, उहो हले पियो। सेम केस तव्हां सिंध यूनिवर्सिटी चवंदा त पहिरियों कमु इहो आहे त मौक़ो मिलियो त पंहिंजी धीअरूं भाइटियूं भर्ती करे छॾियूं, हीअ करे छॾियूं। मतिलबु हिननि जी मतिलबु हाणे सूरत हाल कहिड़ी आहे, मतिलबु बुनियादी तौरु गड़बड़ त उतां थियल आहे। सही ॻाल्हि आहे। ॿियो वरी हाणे त वरी हिकिड़ो त फीसूं वधायूं अथऊं, ॿियो वरी समूरियूं यूनिवर्सिटियूं जे ख़ासि करे पाण सिंध यूनिवर्सिटी ॻाल्हि कंदो आहे खसारे में कर्ज़ ते था हलूं, पघारूं ॾियूं। साईं खसारे में ॻाल्हि इहा आहे त मिसाल तौरु वेरी फ्रैंक ॻाल्हि आहे न, त यूनिवर्सिटियुनि जूं प्रॉपर्टीज़ जेके आहिनि उहे यूनिवर्सिटियुनि जे अकेडमिक पर्पज़ लाइ आहिनि न। जी हा, बुनियादी सवाल जेकॾहिं उथारजनि था त उहे सीरियस आहिनि। माना मुफ़्त में ज़मीन यूनिवर्सिटी विराइजे पई, बसि कहिड़ी बात सही आहे, मतिलबु को आहे पुछण वारो कोन्हे। पोइ खसारे में न वेंदो ॿियो छा वेंदो। ऐं तव्हां हिकिड़े हंधि ज़रूरत आहे मिसाल तौरु 2 माण्हुनि जी, तव्हां उते हाणे पर स्टूडेंट एम्प्लॉइज़ रेशो त कढायो न हर इदारे जो, त जेको खसारो यूनिवर्सिटियुनि में ईंदो न त ॿियो छा ईंदो। ऐं तव्हां ही यूनिवर्सिटियुनि में ॾिसो, हिकिड़ो माण्हू भर्ती थी वञे, पोइ हुनजो पुटु, पोइ हुनजो पोटो, पोइ धीअरूं, पोइ भाणजियूं, पोइ भाइटियूं सभु भर्ती थी वञनि। मतिलबु तव्हां इहो यूनिवर्सिटियुनि में ॾिसो, इहो त प्रॉब्लम उतां आयल आहे न। सही ॻाल्हि न। सभु पाण अचूं ते वापसि 4 मार्च ते तव्हां छा था सम्झो त शागिर्द यूनियन जा हिन वक़्तु केतिरा हथ ॿधल आहिनि, ऐं जेकॾहिं इहे हथ खोलियूं था। यूनियन आहे ई कान, बिल्कुलु सही। यूनियन ज़ियाउल हक़ 79 में जीअं बैन कई आहे, तीअं यूनिवर्सिटी यूनियन कंहिं बि पाकिस्तान खे
हंध ते बहाल न थी आहे, बुनियादी अर्जी आई आहे, पर ॾिसो उन जे लाइ तमामु घणो मूवमेंट बि थींदी रही आहे। स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके घणे भाङे पॉलिटिकल पार्टीज़ जूं विंग्स हुयूं, पर उहे पॉलिटिकल पार्टीज़ में जेको नज़रियाती बहरान बनियो आहे उन्हनि वटि ख़ुदि पंहिंजा मसइला बणिया आहिनि, ऐं पोइ मुल्क में जंहिं क़िस्म जो हाइब्रिड निज़ाम ईंदा रहिया आहिनि, मार्शल लॉ ईंदियूं रहियूं, सॼो पॉलिटिकल प्रोसेस खे सप्रेस कयो वियो आहे। हाणे तव्हांखे कुझु स्टूडेंट्स तव्हांखे मिलंदा, इहा चङी ॻाल्हि आहे त उहे कमु कनि था पिया, पर माना तव्हां उन्हनि ॾिसंदो ख़बर कान्हे त उन्हनि खे हू कनि छा पिया था। मिसाल तौरु हू पाण खे सपोज़ कयो कंहिं हिकिड़े अहिड़े नज़रिए सां वाॻियो कनि था, वाॻीनि था जंहिंमें माना अक़ीदे जी का गुंजाइश न आहे, पर हू जेके अक़ीदत सां रिलेटेड गाना आहिनि उन ते धमालू हणंदा वतन था पिया, उन का ख़बर न आहे त संदन नज़रिया ऐं हिन जे विच में फ़र्क़ु कहिड़ो आहे। सर छा था सम्झो, व्हाट आर द सॉल्यूशंस, छा असांजा हल आहिनि जेकॾहिं असां स्टूडेंट्स जी ॻाल्हि कयूं था, शागिर्द सियासत जी ॻाल्हि कयूं था, हूअं त का यूनियन त कोन आहे, पर पोइ बि असां वटि स्टडी सर्किल्स जीअं तव्हां चओ पिया त उन्हनि खे का गाइडेंस कोन्हे, चवण जो मक़सदु त उन्हनि खे का गाइडेंस कोन्हे, त उनजा छा हल आहिनि त हीउ जेको पूरो बिगड़ियल माहौल आहे इहो कीअं सुधरी सघे थो? ॾिसो हाणे इहो सुवालु एॾो वॾो आहे जो इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त अकेले माण्हू अचे अकेले बंदे ते बस जी ॻाल्हि न ई आहे, पर मिसाल तौरु हिन ते ॻाल्हाए सघिजे थो त पहिरियों कमां त इहो किथां त शुरू थिए न। पहिरियों त तव्हां इन्वायरमेंट शागिर्द जे लाइ तइलीमी इदारनि में अहिड़ी बनायो जो हू साह थो खणी सघे न। मिसरनि तव्हां हाणे त असांखे ख़बर आहे क्लासरूम में इंटेलिजेंस वारा वेठा हूंदा आहिनि, मतिलबु उन्हनि खे प्रॉब्लम इहो हूंदो आहे त उहो डिग्री वठणी हूंदी आहे त मास्टर हुनखे ॾींदो आहे, उन बुनियाद ते त मुंहिंजी यारी थींदी उन सां थींदी। तव्हां इन्वायरमेंट में को माण्हू इंडिपेंडेंटली ॻाल्हाए नथो सघे, इहा हालत जेकी आहे तइलीमी इदारनि जी उहा ख़राबु थी आहे। मिसरनि इन जी सैंक्टिटी पहिरियां त ठीकु थियणु घुरिजे। ॿियो यूनिवर्सिटियुनि खे महज़ जेको ॿारनि खे छॾे दाख़िल करे न ॾियणु घुरिजे न, का पुछा ॻाछा त थिए न, वालिदैन हुते वञनि न त ख़बर चार त कनि त मुंहिंजे ॿारनि जा छा थो थिए। ख़ुदि ॿार जी ग्रोथ जेकॾहिं यूनिवर्सिटी में मां बिल्कुलु ई ईमानदारीअ सां तव्हांखे ॿुधायां थो त इहो तजुर्बो मूंखे थींदो रहे थो। हिते असांजो मीडिया सां वास्तो आहे त मास कम्युनिकेशन हिननि जा स्टूडेंट्स ईंदा रहनि था पिया। मास्टर्स जी डिग्री आहे, हुनखे न अंग्रेज़ी लिखणु थी अचे, न सिंधी लिखणु थी अचे, न ख़बर लिखणु थी अचे, न प्रेस रिलीज़ लिखणु थो अचे। प्रैक्टिकल मास्टर्स जी डिग्री ॾियनि था, मास कम्युनिकेशन जी लेबोरेटरी वञी ॾिसो त हुनखे ॿार खे सेखारनि था त कैमरा कीअं हलंदी आहे, हुनखे सेखारनि था त एडिट कीअं थींदी आहे, त ॿार इहो कीअं रिलेट कीअं थींदो। ईअं ई ज़िंदगी जॾहिं हिनखे पंहिंजो जंहिं सब्जेक्ट में स्पेशलाइज़ नथा कनि, उन सां ई लिंक नथा कराइनि त सोसाइटीअ सां लिंक कीअं कराइनि था पिया। उहो केपेबल ई न आहिनि इन क़िस्म जो करण जो। शागिर्दनि खां वधीक जीअं जीअं अॼुकल्ह थिए थो न त औरतुनि जे खे हक़ ॾियारणा आहिनि, त औरतुनि खां में सुजाॻी आणण खां वधीक ज़रूरत आहे त मर्दनि में सुजाॻी आणण। ईअं ज़रूरी आहे त मतिलबु शागिर्दनि खां वधीक प्रॉब्लम हुते आहे। 10 मार्च ते जेको नारी जो ॾींहुं मल्हायो वञे थो त हिकिड़ो ई मुक़ररु थिए त छोकिरनि जो ॾींहुं मल्हायो वञे। मतिलबु ज़ाहिर आहे पंहिंजो हीउ जेको मामिलो आहे उहो एतिरो गंभीर आहे, ऐं असांजा स्टूडेंट जेके फोरम्स आहिनि उन्हनि खे ओपन थियणु घुरिजनि। उन में मुक़ाबिलो जेको हूंदो हो, ज़ाहिर आहे त जेकॾहिं को उबतो सुबतो हूंदो हो, को कैरेक्टर ठीकु न हूंदो त उहो पाण छंडिजी वेंदो हो न। सर हाउ वाज योर टाइम, तव्हांजो वक़्तु कीअं हुयो, यूनिवर्सिटी जो उहो दौर कीअं हुयो? असांजो टाइम ॾाढो बहरानी दौर हो। न न असीं चवंदा आहियूं त असांजी जेको ग्रुप एज ग्रुप हुयो न उन ते जवानी आई कान, छाकाणि त असां 78-80 में इंटर कई, ज़ियाउल हक़ साहिबु अची वियो, ऐं पोइ घणे भाङे मिसनि जेके लिखिया पिया माण्हू इहो आहे हथनि में रंग जा दॿा, दीवारुनि ते नारा लिखबा, भॼबा डोड़बा, मतिलबु इहो सॼी उमिरि हुन में निकिरी वई। त जवानी त असां वटि आई कान, मतिलबु उन क़िस्म असांजो जवानी रनीनाथ साहिब तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं तव्हां 4 मार्च जे हीरोज़ खे ट्रिब्यूट पेश कयो, हुनजी तारीख़ ते ॻाल्हायो, तारीख़ जा जेके आहिनि वर्क उहे हक़ीक़ी अंदाज़ में उथलाया। त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन हिकु नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी। अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में कंहिं शाइर ॾाढो ख़ूबसूरती सां लिखियो आहे त जंहिं आज़ादु गुज़ारियो आहे तंहिं लाइ मौत तकाशे न आहे, ऐं विख विख ते पंजोड़ ॾिसी छा शींहं कॾहिं गजगोड़ छॾी आहे, कंहिं बोका बि चंबे बूह में आज़ादी जी ओट वती आहे, ऐं डर जो ॾढ गिदड़ लाइ आहे, झिरकी झड़प ॾिसी डरंदी आहे, जंहिं आज़ादु गुज़ारियो आहे
तंहिं लाइ मौत तकाशे न आहे। अॼु 4 मार्च उनजी हिस्ट्री ते ॻाल्हायोसीं। नाज़ साहब असांजे विच में मौजूदु हुया ऐं अज़मत तव्हां बिल्कुलु ठीकु चयो त जेके तारीख़ जा वर्क आहिनि उहे उथल जा ऐं उन तारीख़ खे असां चवंदा आहियूं न हिकिड़ो रिव्यू हुयो, असां ॿीहर उनखे पढ़ियोसीं, नाज़ साहब जी ज़ुबानी ॿुधोसीं। ऐं शागिर्दनि जे लाइ मां एतिरो चवणु चाहींदसि त अॼु बि स्टडी सर्किल्स हलनि था, अॼु बि गॾिजाणियूं थियनि थियूं। उहा ॿी ॻाल्हि आहे त उन्हनि खे का प्रॉपर गाइडेंस न आहे, पर हीअ जेके किताब आहिनि इहा असांजी वॾी गाइडेंस आहिनि। हीअ जेको इल्मु आहे इहा असांजी वॾी गाइडेंस आहे। ऐं जेको अकुलु आहे इहा मां सम्झां थी तव्हां उनजे ज़रिए सम्झी सघो था त तव्हांखे छा पढ़णो आहे, तव्हांखे छा करिणो आहे ऐं तव्हांखे कहिड़ी तव्हांजी मंज़िल आहे, कीअं तव्हांखे उन ताईं पहुचणो आहे। उनखां अलावा नाज़रीन अॼु रांदियुनि ते पिणु ॻाल्हाईंदासीं। एस एम नदीम साहब जिन खे असां प्रोग्राम में शामिल कंदासीं फ़ोन कॉल ते ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो रांदियुनि जो जेको मैदान आहे, रांदियुनि जी जेका दुनिया आहे उहा ॿियनि निराली हूंदी आहे। समाज में जेकॾहिं तव्हां जीअं नाज़ साहब ॻाल्हि कई पे त तव्हां जॾहिं उन्हनि खे स्पेस न ॾींदा ऐं उनखे स्टडी जो स्पेस न ॾींदा, उनखे जेकी पंहिंजो फिज़िकल एजुकेशन आहे या रांदियुनि जे हवाले सां उनजी वाद वीच आहे ऐं हुन में तव्हां उनखे स्पेस न ॾींदा त पोइ जुआ खाना ई खुलंदा। तमामु सुठो लफ़्ज़ ॻाल्हायो त जेकॾहिं तव्हां उनखे तालीम ॾींदा त लूडो हूंदो, ॿियो छा हूंदो, लूडो ऐं इहे जुआ हूंदी। सो पाण हलंदासीं एस एम नदीम साहब ॾांहुं ऐं एस एम नदीम साहब खे असां सुबह मेहरान में भलीकार चऊं था। एस एम नदीम साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू सुबह मेहरान। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं आप? ठीक ठाक, सब खैरियत है? ठीक है अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हैव अ गुड डे सर। जी जी क्या कह रहे हैं? मैं कह रही हूँ हैव अ गुड डे। आप प्रोग्राम में लेट शामिल हुए, हम आपसे पूछना चाहेंगे किस तरह से आपने देखा है गेम्स को, किस तरह से हमारे साथ शेयर करेंगे पीएसएल के हवाले से खास तौर पे? जी हाँ देखिए पीएसएल तकरीबन हाफे तो हो चुकी है, 19 मैचेस हो गए, कल 19वां मैच था। अपना कराची किंग और उसके दरमियान मौजूद था, तो कराची हार गई है कल का मैच। जी हाँ। और मुल्तान सुल्तान जो है वो जीती है कल। तो उसने मुल्तान सुल्तान ने जो है वो टॉप 4 के लिए भी क्वालिफाई कर लिया है। सही। अच्छा, इसमें एक दिलचस्प बात यह है कि 2 दफा की चैंपियन जो है लास्ट टाइम की लाहौर कलंदर, वो टूर्नामेंट से आउट हो चुकी है। सही। तो उसने 7 मैच खेले हैं, उसमें 1 पॉइंट है, बाकी के मुल्तान सुल्तान टॉप पर है, फिर उसके बाद कोयटा है, फिर इस्लामाबाद, फिर पिशावर जलमी और फिर कराची। तो ये 5 टीमें, इनमें से एक तो क्वालिफाई कर गई, बाकी 4 टीमों के दरमियान मुकाबला है। तो देखते हैं कि आने वाले मैचेस में जो है वो कौन सी टीम जो है वो टॉप 4 के लिए क्वालिफाई कर रही है। ठीक। ये चल रहा है दूसरा। सही। एसएम नदीम साहब ये बताइएगा कि इस मरतबा ये देखा गया है खास तौर पे ज़्यादातर लोग ये बात कर रहे हैं कि तमाशाइयों की जो है वो शायाकीन की जो है तादाद ग्राउंड में कम थी, ये क्या सबब है, क्यों नहीं आ रहे? बिल्कुल देखें, लाहौर और मुल्तान और पिंडी अगर आप देखें तो वहाँ पे ऑडियंस जो है काफी आती है, तमाशाई आते हैं। कराची में हमेशा से ही ये रहा है कि वीकेंड के ऊपर जो है लोग आते हैं, अदरवाइज जो मैचेस जो है वो ग्राउंड का रुख थोड़ा कम करते हैं। उसकी शायद वजूहत ये भी है कि एक तो लोग जो ट्रैफिक की वजह से घबराते हैं कि ट्रैफिक जैम होती है, फिर काफी दूर आपको गाड़ी पार्क करनी पड़ती है, फिर जाना, फिर गेट को क्रॉस करना, तो इन चीजों का थोड़ा सा है। और फिर सिक्योरिटी के इशूज से बहुत ज्यादा चेकिंग होती है। तो फैमिली और ये लोग जाने में थोड़ा सा अवॉइड करते हैं कि कौन जाए। अब मैं अपनी बताते खुद मैं अपना बता रहा हूँ, मेरे पास 10 टिकट आए थे पीएसएल के लिए कि भाई आप लोग आ जाएं दोस्त यार। तो हम लोगों ने भी इसी वजह से अवॉइड किया कि हम वहाँ जाएंगे, इतने इशूज और मसाइल ये वो सारी चीजें ना, तो लोग थोड़ा सा अवॉइड करते हैं इन चीजों से। सही। अच्छा, उसमें अगर पीएसएल की अपन बात करें, इस जो लीग हो रही है पीएसएल 7, लोकल टैलेंट जो है वो कितना आगे आया है, कौन कौन से नए प्लेयर्स सामने आए हैं, आपने किस तरीके से इसको देखा? एक एमर्जिंग अगर प्लेयर्स की अपन बात करें तो वो कौन से हैं और किस तरीके से वो आगे आए हैं? लेकिन एक कराची से ताल्लुक है ख्वाजा नाफे, उन्होंने 1-2 अच्छी इनिंग खेली है। उसके अलावा उस्मान तारिक हैं, स्पिनर हैं, वो अच्छे नजर आए मुझे। तो देखें, अगर हमें 1-2 प्लेयर भी एक सीजन में अगर मिल जाते हैं जो पाकिस्तान को आगे जाके फ्यूचर में रिप्रेजेंट करें, तो वो भी हमारे लिए काफी होता है, क्योंकि एक हमारा पूल तो बना हुआ है ऑलरेडी 50-60 प्लेयर्स का, वही जो है खेल रहे होते हैं। तो 1-2 प्लेयर जो है वो, जैसे शोएब मलिक है, वो शायद अगला पीएसएल ना खेल पाए क्योंकि उनका शायद लास्ट नजर आ रहा है। तो ऐसे ही जो है हमारे पास जो है वो सीनियर प्लेयर जो है वो जैसे जैसे जाएंगे तो वो उनकी जगह जो है लेते जाएंगे। जो एमर्जिंग प्लेयर जो आपने बात की, उस्मान तारिक है, ख्वाजा नाफे, कासिम अकरम है, ठीक है ना, इस टाइप के प्लेयर ये अच्छे प्लेयर्स हैं, तो जो फ्यूचर में नजर आ रहा है कि चलो पाकिस्तान को रिप्रेजेंट करेंगे। सही, जबरदस्त। अच्छा एसएम नदीम साहब ये भी बताइए
कि पीसीबी इस वक्त क्या कर रहा है, नए चेयरमैन भी आ गए हैं, वहाँ पे क्या मामला चल रहे हैं? खबरें आना कम हो गई हैं वहाँ से। असल में ये पीएसएल चल रहा है, उसकी वजह से जो है काफी चीजें जो है रुकी हुई हैं। जी हाँ। डोमेस्टिक तो अभी जैसे अंडर 13 और 16 अगर देखा जाए तो वो नेशनल कप हुआ है। उसके अलावा अंडर 19 होना है, सीनियर डिस्ट्रिक्ट होना है, फिर ग्रेड 2 है, फिर ग्रेड 1 है। जी हाँ। तो ये सारी चीजें रुकी हैं। फिर गवर्नमेंट भी अभी स्टेबल हो रही है। जैसे हमारे पाकिस्तान की गवर्नमेंट, नए वजीर आजम आए हैं, और उसके अलावा सिंध गवर्नमेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट, ये सारी चीजें बन रही है। तो इस वजह से भी शायद थोड़ा सा काम रुका हुआ है। काम इस वजह से रुका हुआ है। पाकिस्तानी क्रिकेट टीम का नेक्स्ट प्लान क्या है? कौन सी सीरीज है? कहाँ जाएंगे, कहाँ खेलेंगे? देखिए, अभी तो सीरीज तो काफी है, पर असल टारगेट पाकिस्तान का है T20 वर्ल्ड कप, जो अमेरिका और वेस्ट इंडीज में होना है। तो उसके लिए हमें एक मजबूत जो है लाहेमन तय करना है और बेहतरीन टीम बनानी है, क्योंकि हमारे प्लेयर्स के साथ इंजरीज के इश्यूज हैं और थोड़ा फील्डिंग के भी इश्यूज नजर आ रहे हैं मुझे PSL के अंदर, के फील्डिंग का मैच जो है वो अप टू द मार्क नहीं है। जबरदस्त जबरदस्त। और ये जो न्यू हुकूमत जुड़ी है एसएम साहब, आप क्या समझते हैं कि क्या न्यू प्लानिंग्स होंगी? किस तरह से रांदों के मैदान में हमें, खेल के मैदान में, हाँ बिल्कुल, हमें अच्छी खबरें मिलेंगी? अभी देखें, सिंध गेम्स हुए हैं, आपको भी पता होगा कि उसमें भी जो है वो 6 से 7 साल बाद सिंध गेम्स हुए हैं। हमारी निगरान सेटअप जो गवर्नमेंट थी उन्होंने वो करवाए थे। तो मैं उम्मीद करूंगा कि जो भी हमारे स्पोर्ट्स मिनिस्टर आए, मोहम्मद बख्श मेहर साहब, शायद उनका नाम सुन रहे हैं, और वो बड़े एजाइल किस्म के एनर्जेटिक आदमी है। मैंने खुद जो पर्सनली जानता हूँ उनको, क्योंकि उनके टाइम में काफी सिंध गेम्स वगैरह भी हुए। तो ये रेगुलर बेसिस पर ये गेम्स होने चाहिए, ताकि जो बच्चों को हेल्दी एक्टिविटी मिलती रहे, क्योंकि क्रिकेट की एक्टिविटीज तो होती रहती हैं, बाकी दूसरे गेम्स हैं, हॉकी है, फुटबॉल है, आर्चरी है, ताइक्वांडो है, मार्शल आर्ट के गेम है, बैडमिंटन, टेबल टेनिस, ये सिंध गेम्स में आपको नजर आएंगे। उसके अलावा आपको कोई इतने इसके कोई वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट वगैरह नजर नहीं आते। एसएम नदीम साहब, आपने जिक्र किया मोहम्मद बख्श मेहर का कि वो जो है स्पोर्ट्स मिनिस्टर, दोबारा उनका नाम सामने आ रहा है। अगर उनकी, ये पहले भी स्पोर्ट्स मिनिस्टर रहे 5 साल, उन्होंने इतना काम तो नहीं किया, ना कोई बड़ा इवेंट करवा सके, ना कोई ग्राउंड की हालत अपना चेंज कर सके, ना कोई लोकल इवेंट्स के उन्होंने करवा सके। तो अब आप क्या देखते हैं कि वापस उनको ही दिया जाए, सही है, या मतलब कोई चेंज होनी चाहिए, या कोई नया विजन होना चाहिए? नहीं, देखा उनके टाइम में एक रेस हुई थी, टूर डी पाकिस्तान साइकिल रेस, मेरे ख्याल से तारीख में पहली दफा ही हुई थी, और वो शिकारपुर, जैकोबाद, टूर डी पाकिस्तान तो आजकल डॉक्टर्स भी करवाते हैं, जितनी भी मेडिकल कंपनियां हैं ना, वो भी साइकिल रेस और मैराथन रेस संडे को होती है, हर शहर में होती है। डिप्टी कमिश्नर भी ये रेसेस करवाता है, साइकिल रेस और मैराथन रेस, सेहत को सेट रखने के लिए। इतनी बड़ी स्पोर्ट्स मिनिस्ट्री ये सिर्फ उसी के ऊपर, बुनियाद के ऊपर, साइकिल के ऊपर खड़ी हुई है क्या? नहीं, देखें आप, मैं जो बताना चाह रहा हूँ वो ये था कि वो सिंध के हवाले से थी, और सिंध के 30 डिस्ट्रिक्ट में वो साइकिल रेसर जो थे, बाइकर्स थे, वो लोग गए थे टंडोलियान में, हमने भी उनका इस्तेमाल किया, ठीक है। फिर टंडो जानते होते वो बदीन और अपना टंडो खान, सारे तमाम डिस्ट्रिक्ट में। उसके अलावा सिंध गेम्स भी जो है मोहम्मद बख्श मेहर साहब के टाइम में हुए, और जो हमारे डेज हैं जैसे 14 अगस्त है, 23 मार्च है, उस पर भी जो है वो स्पोर्ट्स के मुकाबले मुनक्किद होते थे। ये थोड़ा सा गैप आ गया था पिछले टाइम में, तो मैंने जो पर्सनली ऑब्जर्व किया वो तो उन्होंने काफी एक्टिविटीज करवाई थी। सही। अच्छा एसएम नदीम साहब, बाहर का मौसम है, अक्सर तो सिर्फ पतंग ही उड़ाते रहते हैं, लगड़ उड़ाने के बहाने कोठे से चढ़ी हुई यार जे दीदार लाए। इस बाहर की और कौन से गेम है वो भी बताएं, और किस तरीके से जो है हम न्यू कोचेज आए, लोकल कोचेज को हम क्या ट्रेनिंग दें, और जो बच्चे हैं जो गलियों में खेलते रहते हैं उनको हम किस तरीके से इकट्ठा करके एक अच्छा गेम का उनको प्लेयर बनाएं। देखिए, ये मौसम ऐसा है जो तकरीबन गेम को, जो इंडोर गेम्स हैं और आउटडोर गेम है, उनको सूट करता है, ठीक है ना। हमारे गर्मी का मौसम ऐसा होता है जिसमें जो वो आउटडोर गेम्स जो है बहुत कम हो जाते हैं, तो इसमें आप जो वो छोटे छोटे जो बच्चों को कैंप्स वगैरह लगा सकते हैं। अभी खैर एग्जाम का भी टाइम चल रहा है, तो शायद इसलिए पॉसिबल नहीं होगा कि बच्चों के एग्जाम भी इसी दौरान होते हैं, मार्च, अप्रैल और जून के दरमियान। 9th मैट्रिक और AD साइंस के भी एग्जाम चल रहे हैं, तो ये थोड़ा सा जून और जुलाई तक जो है ना, ये थोड़ा सा सिलसिला मेरे ख्याल से कम हो जाएगा। फिर जून जुलाई में क्या होगा कि जो है वो समर कोचिंग कैंप्स लगते हैं बच्चों के, मुख्तलिफ खेलों के, तो वो उसके अंदर बच्चों को जो है वो जो है गवर्नमेंट ऑफ सिंध जो है वो हर डिस्ट्रिक्ट में कैंप लगाए और उसमें टैलेंट हंट करें।
असद नदीम साहब, मैं चाहूंगी कि आप थोड़ा जो ग्राउंड्स हैं हमारे उनके ऊपर भी बात करें कि ग्राउंड्स हमारे बिल्कुल तबाह कुन का शिकार हैं, उन पे कितना काम होना चाहिए, क्योंकि नई हुकूमत है और अगर हमें ये प्लेटफॉर्म मिला है तो मैं चाह रही थी इस हवाले से भी थोड़ी बात होनी चाहिए। हाँ बिल्कुल, देखें असल में क्या है कि हमें चीज़ों को बाइफरकेट करना होगा। जैसे कराची के अंदर जो सिंध गेम्स हुए वो हुए थे नेशनल कोचिंग सेंटर, वो प्योरली प्रॉपर्टी है पाकिस्तानी स्पोर्ट्स बोर्ड की। तो फिर बाद में जब ये 18वीं तरमीम आई तो उसके बाद जो है वो उसमें MOU साइन हुआ, उसमें ये था कि जो है वो गवर्नमेंट ऑफ सिंध को वो मिलेगा, लेकिन अभी तक मिला नहीं है। अब हम क्या होता है कि वहाँ कोई चीज़ होती है ब्लेम गवर्नमेंट ऑफ सिंध को करना शुरू कर देते हैं। तो ऐसी गवर्नमेंट ऑफ सिंध, ये जो आपने बात की ना मोहम्मद बख्श मेहर साहब का टाइम, तो उसमें हैदराबाद के अंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लगा है, तकरीबन 72 करोड़ रुपया उसके ऊपर लगा है, जिसमें स्क्वाश कोर्ट, टॉटन ट्रैक है और फुटबॉल की ग्रासी फील्ड है। उसके अलावा और भी हॉकी की जो है एस्ट्रोटर्फ है। पर यह है कि वहाँ पर भी मैं गवर्नमेंट से जो अपील करूँगा कि जो यहाँ के लोकल बच्चे हैं उनको रसाई दी जाए, क्योंकि वहाँ पब्लिक स्कूल की इंतजामिया जो है वो वहाँ पर बैठी है, वो अंदर जाने नहीं देते बच्चों को। सही बात है, बहुत शुक्रिया आपका असद नदीम साहब, आप हमारे टीम का हिस्सा हैं और जब हम आपको लाइन पे लेते हैं या स्टूडियो में लेते हैं आप खूबसूरत बातें करते हैं सिंध के खेलों के हवाले से, जो है आप नुमाइंदगी करते हैं और ग्रास रूट लेवल से आप शुरू करते हैं और PCB तक और PSL तक, आपका बहुत शुक्रिया। सो असद नदीम साहब पाण सां गॾु पाण ज़ाहिर रांदियूं तमामु ज़रूरी आहिनि सिहत जे लाइ बि, नौजवाननि जे लाइ बि, ऐं फेस आहिनि ज़ाहिर दुनिया में जिते वञूं था त मुल्क जो नालो थिए थो रोशन, जो मुल्क जो नालो रोशन थिए थो। ऐं पाण हिकिड़ी ॿी ख़बर पंहिंजे नाज़रीन खे ॾियूं त न रुगो पाकिस्तान में ॾोहारनि जो मसइलो आहे, पर कैरेबियन हिकिड़ो मुल्क आहे हेटी ऐं उनजो दारुल हुकूमत आहे पोर्ट ओ प्रिंस। उन में कल्ह ईअं थियो आहे जो ॾोहारी माण्हू आया ऐं उन्हनि जेको सेंट्रल जेल हुई उन ते अची हमिलो कयूं ऐं 4000 खां वधीक कैदी हू छॾाए हलिया विया। मतिलबु त हुई त आहे त दिलचस्प ख़बर ऐं उन मुल्क जे लाइ त वॾी ख़बर आहे, अहम ख़बर आहे, पर ॻाल्हि इहा आहे त ॿियनि मुल्कनि में जेको आहे इहो जेकॾहिं मामिलो थिए त पोइ असां ते त पोइ कम यार ई न आहे। सो उन में इहो ॿुधायो वियो आहे त छा चवंदा आहिनि जेके कैदी उन्हनि छॾाया आहिनि उन्हनि में उहे कैदी बि शामिल आहिनि जेके इन ई मुल्क जे सदर जे क़त्ल में मुलविस हुआ। त इहो इन मुल्क जो अलमियो आहे, मां सम्झां थी त हीउ त वॾो केस, हीउ बि पुठिते पियल मुल्क आहे, हिकिड़ो कैरेबियन मुल्क आहे हेटी। ऐं जेके दोस्त खे सुञाणनि था ॼाणनि था त उते जेका क़ौम रहे थी उनजे हवाले सां बि आहे क्राइम में वधीक आहिनि ऐं ख़ासि करे उहे क्राइम कंदा आहिनि जेके जहाज़, जेके बहरी जहाज़ आहिनि उन्हनि खे पूरे जहाज़नि खे इहे अगवा कंदा आहिनि, समुंड में वञी जेको आहे न जेके बहरी कज़ाक वारा जेके मामला हूंदा आहिनि हीअ उहे आहिनि। अहिड़ी रीति खोड़ ख़बरूं आहिनि। ऐं रमज़ान पैकेजिस जे हवाले सां पाण ॻाल्हायोसीं, मंझंदि जो 3 वॻे थी रहियो आहे पंहिंजो वज़ीर आज़म जो कसमनामे वारी जेका तकरीब थी रही आहे, हलफ़ बरदारी तकरीब। ऐं रमज़ान ते जेकॾहिं वरी पाण वधीक ॻाल्हायूं, अज़मत तव्हां सही पिया चओ, रमज़ान ते मुंहिंजे ख़्याल सां थोरो ॻाल्हाइण बि खपे। यूटिलिटी स्टोर्स जेके आहिनि उते तव्हांखे सब्सिडीज़ कुझु शयूं तव्हांखे ज़रूरु उन पहिरीं वारे अघ खां कुझु घटि मिलंदियूं। ऐं रमज़ान जो महीनो हूंदो आहे जंहिंमें हर घर में तव्हां जे घर में जेकॾहिं आम रूटीन में उहे शयूं न बचनि थियूं त रमज़ान जे महीने में कोशिशि हूंदी आहे हर कंहिंजी त इन जो असां पूराव करियूं। त मुंहिंजे ख़्याल सां हुकूमत खे थोरो इन तरह थोरो अवाम ते रहम बचणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि जॾहिं अटे जी ॻाल्हि कयूं था, खंड जी ॻाल्हि कयूं था, घी जी ॻाल्हि कयूं था त इहे इंपॉर्टेंट शयूं हूंदियूं आहिनि। इन ते ई जेकॾहिं असांखे उहा चवंदा आहियूं न पहिरीं वारी क़ीमत उहा साॻी हुजे त पोइ रमज़ान पैकेज जो मूंखे त सम्झ में नथो अचे त रमज़ान पैकेज असांखे कहिड़ो मिली रहियो आहे। पैकेज त थियो ई न, ऐं 7 अरब रुपयनि जो रगो फिगर ज़ाहिर कनि पिया। ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त न रुगो यूटिलिटी स्टोर्स ते इहो रिलीफ पैकेज हुजणु घुरिजे। ऐं यूटिलिटी स्टोर ते जॾहिं अटो सस्तो मिले थो या खंडु त तव्हां माण्हुनि जी जेको आहे लाइन वञी उते ॾिसो। उन खां अलावा उन ते जेके लठियूं वसनि थियूं, मतिलबु अटे लप जे लाइ पहिरीं त औरतूं तोड़े मर्द पंहिंजे ॿारनि सूधो को 100 लठूं खाईंदा आहिनि, उनखे चमाटूं हणी वेंदियूं आहिनि, उन्हनि खे गारियूं ॾिनी वेंदियूं आहिनि, पोइ पैसा वठी पोइ उनखे जेको आहे छा चवंदा आहिनि उहा उन ते ॾिनी आहे ऐं अटे जी बोरी ॾिनी वेंदी आहे। तमामु अफ़सोसनाक सूरत हाल, न रुगो इहा पर रिलीफ ऐं छा चवंदा आहिनि पैकेज जे नाले ते चवंदा आहिनि हाणे तव्हां उन में रोड ते फलाणे रोड ते मज़दा बीठी आहे उन ते तव्हां लटकी वञी जेको अटो तव्हां वञी वठो। ऐं उन में केतिरा ई माण्हू पवंदा आहिनि या वरी जेको आहे ट्रैफिक हूंदी आहे त गाॾियुनि में ई भॼंदा आहिनि, उन में
पोएं साल त ईअं थियो त केतिरा ई माण्हू ईअं फोत थी आहे, लताड़ जी फोत थी आहे, अज़मत चीबाड़ जी फोत थी आहे। मथे साल जी ॻाल्हि न आहे पर हर ॾींहं जी ॻाल्हि आहे। तव्हां कंहिं बि यूटिलिटी स्टोर ते ॾिठो या किथे बि थोरो बि पैकेज लॻी वेंदो आहे त असां हज़ारनि जी तादाद में लाइन्स ॾिसंदा आहियूं, माण्हू एतिरा लाइन्स में बीठा हूंदा आहिनि। ॿी ॻाल्हि त अज़मत मां हिकिड़ी शइ एड करणु चाहिए पई त वस वारा जेके माण्हू आहिनि तव्हां ॾिसो पिया त उहे माण्हू जेके घुरी न सघंदा आहिनि, जेके चई न सघंदा आहिनि, हा सफ़ेद पोश जेके माण्हू हूंदा आहिनि, तव्हां ख़ासि ख़्यालु रखो उन्हनि जो। ऐं असां ॾिसंदा आहियूं त घर में राति जे टाइम ते ॾींहं जे टाइम ते असां वटि खाधो जेको पचंदो आहे बची वेंदो आहे, ज़ाया थी वेंदो आहे। कोशिशि कजे ॿियो न पर तव्हांजे घर में जेके कमु करणु अचनि था तव्हां उन्हनि खे ॾेई छॾियो, टाइम सां ॾेई छॾियो, शइ ख़राबु न थिए। या तव्हां आस पास ॾिसो उहो माण्हू जेको तव्हां सम्झो था नीडी आहे, घुरी नथो सघे, सफ़ेद पोश माण्हू आहे, उन्हनि जी मदद कयो, कपिड़नि लटनि जी तव्हां मदद कयो, खाद खुराक जी तव्हां मदद कयो। हर साल ॾिसो न ताहिरा ईअं थींदो आहे त असां रमज़ान जी मतिलबु उनजो इंतज़ारु कंदा आहियूं। असां त रमज़ान ईंदो, ईद मल्हाईंदासीं, रोज़ा रखंदासीं, हिकिड़ो मुक़दस महीनो आहे ऐं उनमें जेकॾहिं इहा सूरतहाल हुजे, महांगाई हुजे, माण्हू तव्हां ॿियनि उन्हनि खे ॾिसो, अक़ीदे वारनि माण्हुनि खे ॾिसो या ॿियनि मुल्कनि में ॾिसो, क्रिसमस अचे या ॿियो कहिड़ो बि उन्हनि जो त्योहार अचे त शयूं मतिलबु त 70% ऑफ करे छॾींदा आहिनि। 70% ठीकु आहे त तव्हां हर माण्हू जीअं हर माण्हू जी पहुच में हुजनि, हर माण्हू सुठा कपिड़ा पाए सघे, सुठियूं शयूं ख़रीद करे सघे। ठीकु आहे, असां वटि छा आहे त बसर जेकॾहिं 30 रुपया किलो आहे त रमज़ान में तव्हांखे 250 रुपया किलो मिलंदा। यार इहो तव्हां मुस्लमान मुल्क में रहो था जंहिंजे जेको पाकिस्तान खां मतिलबु क्या ला इलाहा इल्लल्लाह, उन ते तव्हां रहो था, एतिरी तव्हां महांगाई करे सॼो, ईअं मतिलबु तव्हां माण्हुनि खे पोहो था। अज़मत शाह साईं चयो आहे न त निमाज़ूं रोज़ो ई पिणु चङो कमु पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसजे पिरीअ खे। त इहो ॿियो फ़हम इहो ई आहे त रोज़ा हर कंहिं ते फ़र्ज़ु न हूंदा आहिनि। हा रोज़ा फ़र्ज़ु हूंदा आहिनि पर जेको बीमार आहे नथो रोज़ा रखी सघे उन ते रोज़ो फ़र्ज़ु न आहे, पर हा उहो अमल तव्हां ते ज़रूरु फ़र्ज़ु आहे त तव्हां कंहिं ॿिए जी कीअं ख़्यालु कयो, ॿिए कंहिंखे। ऐं मां त इहो चवंदमि त हीउ जेको यूटिलिटी स्टोर्स जी पाण ॻाल्हि कयूं था, हर माण्हूअ खे हर हुनजे दर ते मतिलबु त डोर स्टेप ते हुनखे जेको आहे उहो रिलीफ मिले। अटो लटो हीअ जेके मामला आहिनि उहे उनखे दर ते मिलनि। असांजो सियासतदान इहे हींअर ताज़ो ताज़ो पाण इहे नारा ॿुधा त असां तव्हांखे दर ते हीअ शइ पहुचाईंदासीं। ॾिसो आम दुकाननि ते जेको तव्हांजे घिटीअ में जेको हट आहे उन ते तव्हांखे उहे रिलीफ मिलणु घुरिजे, उहो अटो उहो ई तव्हांखे ओतिरो ई सस्तो मिलणु घुरिजे जेतिरो तव्हांखे यूटिलिटी स्टोर्स या सुपर स्टोर्स ते मिले थो। ऐं रमज़ान जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त असांखे बि रमज़ान जो इंतज़ारु आहे। हिन स्टूडियो में तव्हां ॾिसो पिया भॼन रात थी रही आहे, रमज़ान जा सेट लॻी रहिया आहिनि, असांजे अॻियां आहे कैमरा जे पोयां तव्हांखे बिल्कुलु सही नज़र ईंदो हूंदो। तयारियूं जारी आहिनि। मुर्तज़ा मजबूर साहब ऐं ख़ालिद जाकिरानी साहब ऐं सॼी टीम, नासितो साहब ऐं ज़ाहिरा लीडर गुलाम नबी मुराई साहब, उन्हनि जी अॻुवाणी में सॼी टीम कमु करे थी, डायरेक्शन्स मिलनि थियूं, सभु शयूं थियनि थियूं। ऐं रमज़ान जो बि तयारी असां वटि भरपूर तरीक़े सां जारी आहे। ऐं रोज़ु असांखे चयो वेंदो आहे त हीअ तव्हांखे मॉर्निंग शो में जीअं असां जुमे ॾींहुं 2 ॼणनि घुसायोसीं उड़ीअ ईसीं, असांजी क्लास वठी चयो वियो त हीअ तव्हांखे कंटिन्यू करणा आहिनि। रमज़ान अचे पियो, उन खां पोइ उनजी तयारी आहे, रोज़ु प्रैक्टिस कयूं था त रमज़ान में असांखे छा छा करिणो आहे ऐं प्रोग्राम जी अज़मत आऊं थोराए थी आहियां मुर्तज़ा मजबूर साहब जंहिंजी जॾहिं उन्हनि प्रोग्राम शुरू कयो त उन्हनि ॾाढो मान सां ॾाढो शान सां असांखे यादि कयो त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त मेज़बान मौजूदु न हूंदा आहिनि त घर जे वॾे खे ई उहो मैनेजमेंट पूरी संभालणी हूंदी आहे। सो उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं। असांखे न सिर्फ़ु गाइड कंदा आहिनि पर ओवरऑल जेकॾहिं हुननि जो रोल ॾिसजे त मां चवंदी आहियां को माण्हू एतिरो कमु कीअं थो करे सघे ऐं एतिरो कमु कराए कीअं थो सघे। त मूंखे ईअं बि फील थींदो आहे त कमु कराइणु ॾाढो मुश्किल पुॼाणी न। आख़िर में पाण यादि कंदासीं खैरुनिसा जाफ़री साहिबा, उन्हनि जी 26वीं वर्सी आहे, ज़बरदस्त राइटर, तमामु बहितरीन राइटर। ऐं इसाक ॾहरी साहब, इसाक अंसारी साहब, उन्हनि जो जनम ॾींहुं आहे ऐं 64हों जनम ॾींहुं आहे। ऐं अहिड़ी रीति सुभाणे पाण राशिद मुराई खे यादि कंदासीं। मोरे वटां गुज़री त मूंखे यादि कंदो कर, तोजे राशिद खे खिलंदे ॾिठो पिरीं, रोअंदे ॾिठो पिरीं, थोरो मुर्की पवी ऐं थोरो मुर्की पवे हां त छा थिए थी। सुभाणे पाण राशिद मुराई साहब खे बची यादि कंदासीं। तेसि ताईं मूंखे मुंहिंजी सॼी टीम खे ताहिरा खे ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।